जारी आ सिज डिंगायूं कोन छड़ियूं ही पंध परे जो वारी आ मां कंहिंसां पंहिंजा सूर सलियां के चंड भिटाईअ खे चइजां। अवां सभिनी खे इन टे अनवर पीरज़ादो मेलो में संदसि जनम भूमि ॻोठ बलड़ेजीअ में अनवर पीरज़ादो अकेडमीअ तरफ़ां भलीकार चऊं था। इन खां अॻु असां 2 मेला हिते कराए चुका आहियूं ऐं हीउ टियों मेलो आहे। इन मेले कराइण जो हिकिड़ो मक़सदु आहे। असां कराची शहर, हैदराबाद, सखर ऐं ॿियनि शहरनि में मेला ॾिसूं था, पर ही सिंध जे कंहिं ॻोठ में मल्हायल हिकु वॾो मेलो आहे ऐं असां सम्झूं था त असांजा जेके लेजेंड अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, शाइर आहिनि, उहे जिन ॻोठनि मां उसरी हिकिड़ा सेल्फ मेड माण्हू थी सॼी सिंध में पंहिंजी सुञाणप पैदा कनि था, मुल्क में बैन अल-अक़वामी सतह ते उन्हनि जी जनम भूमीअ ते वञी उन्हनि खे यादि कजे, उन्हनि खे ट्रिब्यूट ॾिजे। ऐं इन जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त असां पंहिंजे ॻोठनि खे एडॉप्ट कयूं। असां जेके शहरनि में वञी तरक़ी था कयूं उहे वरी पंहिंजे ॻोठनि खे न विसारियूं। ऐं इहे जेके सिंध जा दानिश्वर जिन ते सॼी सिंध फ़ख़ुरु थी करे, जॾहिं उहे हिन ॻोठ में अचनि था त उहे बि हिन शऊर फैलाइण जो हिकिड़ो हिसो था थियनि। ऐं असां था सम्झूं त हिन तरह में जेके नौजवान आहिनि, जेके औरतूं आहिनि, उन्हनि लाइ इहो हिकिड़ो वॾो उत्साह थिए थो जॾहिं अहिड़ा मेला असां हिते पंहिंजे ॻोठ में कयूं था। असां लाइ ॾाढो आसानु आहे कराची शहर में मेलो करणु, पर असांजी सोच इहा आहे जॾहिं भिटाईअ जी कॉन्फ्रेंस भिटशाह ते न थींदी त अनवर पीरज़ादो एहतजाज कंदो हो त भिटशाह जी जो भिटाईअ जो मेलो उन जी कॉन्फ्रेंस भिटशाह ते थियणु घुरिजे। सो असां उन जे ई फ़िक्र खे अॻिते वधायूं था, पर असां इहो बि सम्झूं था त अनवर पीरज़ादो सिर्फ़ु बलड़ेजीअ जो न आहे, हू त हिकु बैन अल-अक़वामी शख़्सियत आहे, सॼी सिंध हुन जी आहे। इन करे असां आर्ट्स काउंसिल कराची, कराची प्रेस क्लब ऐं ॿियनि जॻहियुनि ते हर साल हुनजो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। ईअं ई सिंध जे ॿियनि शहरनि में हुन जा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं इहो शऊर फैलिजणु घुरिजे। हीउ जेको मेलो आहे हीउ अनवर पीरज़ादे जे आशिक़नि जो मेलो आहे, जेके हुन जे मोहबत में हीउ सॼो माहौल जोड़नि था। ऐं हिन में असांजा कुझु दोस्त अनवर पीरज़ादे जा आशिक़ आहिनि, सपोर्टर आहिनि, जिन जे करे असां हीउ सभु कुझु करे था सघूं। हुन में ख़ासि तौर ते मां थोराइतो आहियां मैडम महताब अकबर राश्तीअ जो, जेका असांजी अनवर पीरज़ादो अकेडमीअ जी सरपरस्त आला बि आहे ऐं हूअ महिमान बि आहे ऐं ऑर्गेनाइज़र बि आहे। ऐं हुन जे करे ई मां थो सम्झां त टई मेला असां करे सघिया आहियूं ॻोठ बलड़ेजीअ में। ऐं अॼु त हुन कमाल इहो कयो आहे जो नूरुल हुदा शाह खे कराचीअ मां वठी आई आहे, पाण वटि रहायो अथई ऐं ॻोठ बलड़ेजीअ वठी आई आहे। मां सम्झां थो नूरुल हुदा शाह जो बलड़ेजीअ में अचणु हिकु इवेंट आहे बलड़ेजीअ लाइ, छो त असां सभु नंढे हूंदे खां नूरुल हुदा शाह मां इंस्पायर रहिया आहियूं, हुन जा ड्रामा ॾिसंदा आहियूं। हिन ॻोठ में काफ़ी औरतूं तव्हांजो आशिक़ तव्हांखे मिलंदियूं जेके तपिश ॾिसी तव्हांजी शाइरी पढ़ी ऐं तव्हां मां मुतासिर थियूं आहिनि। सो तमामु घणी महिरबानी। अॼु हिते तव्हांखे अहिड़ो माहौल मिलंदो जो तव्हांखे लॻंदो त हीउ कंहिं शहर जो मेलो आहे, छो त हिते बैन अल-अक़वामी सतह ते मञता माणींदड़ साफ़ी वसतुल्ला पियो अचे, जामी चांडियो पियो अचे, मैडम महताब ऐं नूरुल हुदा अची चुकियूं आहिनि ऐं ॿिया बि काफ़ी अदीब असांखे जॉइन कंदा। सो मां स्टेज ते सभ खां अॻु में दावत ॾींदुसि असांजी सरपरस्त आला मैडम महताब अकबर राश्तीअ खे त हू स्टेज ते अचनि ऐं जंहिंजे करे ई हीउ सॼो मांडराण असां मचाए सघिया आहियूं। साल मैडम खे
हाणे मां गुज़ारिश कंदुसि मैडम नूरुल हुदा शाह साहिबा खे त उहा बि अचे स्टेज ते असां सां गॾु शामिल थिए। नूरुल हुदा शाह जेका हिन प्रोग्राम जी की नोट स्पीकर बि आहे। मूंखे पूरो यकीन आहे त अॼु अनवर पीरज़ादो पाण बि हुजे हा त ॻोठ बलड़ेजीअ में मैडम महताब ऐं नूरुल हुदा शाह खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थिए हा। छो त अनवर पीरज़ादे लिखियो हो त सिंध में बेनज़ीर भुट्टो खां पोइ मैडम महताब जहिड़ी सलाहियत वारी औरत मूंखे नथी सुझे। ऐं नूरुल हुदा शाह लाइ हुन मतां विसारियो में खेसि सिंध जी सरमोड़ लेखका लिखियो आहे। सो हिननि सां उन्हनि जो जेको अदबी तालुक़ु हो उहो असांखे ख़बर आहे ऐं अॼु हिननि खे हिते ॾिसी असां ख़ुशि पिया थियूं। हाणे मां दावत ॾींदुसि अनवर पीरज़ादे जे हिकिड़े अहिड़े आशिक़ दोस्त अदीब ड्रामा नवीस शाइर खे जंहिं हुनजो हक़ीक़ी माना में ज़िंदगीअ में क़दुरु कयो ऐं हुन अनवर पीरज़ादे ते किताबु लिखियो आहे मुंहिंजो ॾुखु, जंहिं ते बि अॼु असां वटि हिकिड़ो सेशन आहे। अवां सभिनी जे ताड़ियुनि में साईं मोहम्मद अली पठान साहब। असां फेबरवरीअ में ही मेलो करण जो प्रोग्राम कयो हो, पर असांजो प्यारो दोस्त बलड़ेजीअ जो बेलोस ख़िदमतगार परवेज़ पीरज़ादो असां खां विछड़ी वियो, जंहिंजे करे असां ही मेलो पोस्टपोन कयो। ऐं अॼु परवेज़ ते बि असां सेशन करे रहिया आहियूं। ॾाढो हुनखे मिस था कयूं छो त हू पाण असांजो ऑर्गेनाइज़र हो। ऐं जॾहिं असां फेबरवरीअ में प्रोग्राम पिया कयूं त असां शाह पंजे में जेको कल्ह मुशाइरो थियो उहो बि फेबरवरीअ में हो ऐं उनजी सदारत आकाश अंसारीअ खे करणी हुई ऐं असांजे प्रोग्राम में उहो ख़ासि महिमान हो, पर उहो बि विछड़ी वियो। कल्ह असां उनखे ट्रिब्यूट ॾिनो आकाश अंसारी ऐं हसन दर्स खे। सो असां इहो चाहियूं था त कुझु असांजा दोस्त आहिनि वसतुल्ला ख़ान, जामी चांडियो ऐं मुनीर शाह, उहे अचनि था पिया पर हिते राधण वटि उनखे ट्रैफिक में कुझु मसइलो थियो आहे। सो हाणे 10-20 मिंटनि में उहे अची वेंदा। सो असां उन्हनि जीअं ई उहे ईंदा उनखे स्टेज ते शामिलु कंदासीं। तेसि ताईं मां चाहियां थो त असां मोहम्मद अली पठान साहब खां अनवर साहब जे बारे में कुझु ॿुधूं ऐं पोइ वरी असां पंहिंजे ॿियनि स्पीकर्स ते अचूं था। हिन प्रोग्राम में 2025 में जेके बलड़ेजीअ जा किताब शाया थिया आहिनि उन्हनि जो बि असां हिते मुख दर्शन ऐं महूरत कंदासीं, पर उहो महिमान सभु अची वञनि त पोइ। अव्हां जे ताड़ियुनि में मोहम्मद अली पठान। साईं जी सिट आहे जे हुस कोन जहान में हिंद सिंध सूरत हाण। हुन जहिड़ो वाकई बि कोई अॼु असां वटि मौजूदु न आहे, न हिंद में न सिंध में ऐं न सूरत में। जंहिंजी तंहिं ज़माने में शाह लतीफ़ खे ख़बर हुई त सूरत जा माण्हू औरत हुजे या मर्द इंतिहाई हसीन थींदा। अहिड़ो हसीन इंसान जंहिंजी सीरत बि आला दर्जे जी हुजे
ऐं सूरत में आला दर्जे जी हुजे उहो अनवर पीरज़ादो आहे। ऐं अनवर पीरज़ादो बल्लेजीअ जी कुख मां ॼाओ मोहने दड़े जी मिटीअ उनखे ॻोयो ऐं उन खां पोइ दरिया उनजी पालना कई ऐं हू वधियो शऊर जूं नयूं लाटूं ॿारे वधियो, अहिड़ियूं लाटूं जेके सिंध में कंहिं बि ॻोठ में अवल न ॿरियूं हुयूं। तोड़े जो केतिरा ई असांजा दानिश्वर, केतिरा ई वॾा सियासतदान उहे अनवर खां अवल मौजूदु हुआ, अनवर जे ज़माने में बि मौजूदु हुआ। मां माज़रत सां चवां त शोभो ज्ञान चंदाणी जेको अनवर पीरज़ादे जो गुरू बि हो, अनवर पीरज़ादे जो उस्ताद बि हो ऐं इल्म जी राह सां अनवर पीरज़ादे खे वठी अचण वारो शोभो हो। पर शोभे जे ॻोठ में ईअं जीअं बलरेजीअ में अनवर हर माण्हूअ खे पंहिंजो भाव करे अॻिते वधायो ऐं उनजे पगर जी बूझ उनखे पंहिंजे जिस्म जे कपिड़नि में उहा ख़राब न लॻी। टे जांदई हिकिड़ी बलरेजीअ में हर माण्हूअ खे हिकिड़ो हुन तब्दील कयो, हुनजी सोच तब्दील कई। उहा सोच शोभे ॿिंडीअ में कोन तब्दील कई। थोरे जो शेख हयात खे हुन तब्दील कयो, थोरे जो सिंध जे फ़िक्र खे हुन तब्दील कयो, थोरे जो हशू केवल रामाणीअ जहिड़ो वॾो दानिश्वर शोभे ज्ञान चंदाणीअ जे इल्म ते रश्क खाईंदो हो। पर ईअं ई हैदर बगजतोई जो ज़िक्र कजे जेको सिंध जो वॾो कामरेड ऐं हक़ीक़ी कामरेड जंहिं ते सदियूं फ़ख़्रु कंदियूं, जंहिं हारीअ खे हक़ु वठी ॾिनो, जेको जेलनि में रहियो, कोर्टुनि में पाण केस विढ़ियो, पर सीलड़ो साहिबु वेठो आहे उर्स। इहा हक़ीक़त आहे त बखोदेरो बलरेजी बणिजी न सघियो। इहा बलरेजी सॼी दुनिया में हिकिड़ो मिसाल आहे अहिड़े पोइते पियल इलाइक़े जो जिते हेॾी रोशन ख़्याली आहे, जितां जूं औरतूं उहे 95% पढ़ियल आहिनि, जितां जा मर्द उहे पढ़ियल मुहज़िब ऐं ॼण त मोहन जे दड़े जी नई तामीर थी रही आहे हिन ॻोठ में जंहिंमें अनवर पीरज़ादे जो हथु आहे। नओं हिकिड़ो मुहज़िब ॻोठ, नओं हिकिड़ो अहिड़ो ॻोठ जेको सॼी सिंध खे दावत थो ॾे, अचो मूं जहिड़ा बणिजो। बलरेजीअ में स्कूल, बलरेजीअ में अनवर पीरज़ादे जी भेण बिश्त खातूं, उहा जॾहिं स्कूल जी टीचर थी त उन सिज उभारिया, कई सिज उभारियईं तालीम जा। ही नियाणियूं जेके तालीम जे हथियार सां लेस आहिनि, उन में उन नियाणीअ जो जंहिंजे पसे मंज़र में अनवर हो, अनवर अॻियां न हूंदो हो। इहा हुनजी वॾे में वॾी ख़ूबी त हू मैडम मेहताब अकबर राशदी साहिबा वांगुरु अॻुवाणी न कंदो हो, पर कंहिं धनार वांगुरु धड़ खे अॻु में करे पुठियां हुनजी पोइवारी कंदो हो। हू आख़िरी सिपाही सम्झंदो हो पाण खे कंहिं बि मैदान जो, या आख़िरी उठ सम्झंदो हो कंहिं क़ाबिले जो, जंहिं ते जेको सामान किरंदो आहे त सथियो वेंदो आहे। अनवर पीरज़ादो जॾो बाज़ारो हो पंहिंजी शख़्सियत में, मूं पंहिंजे ज़िंदगीअ में अधु सदीअ खां मथे 63 वरी मुंहिंजी उमिरि आहे। मूंखां वॾी उमिरि जा माण्हू बि हिते वेठा आहिनि जिन अनवर खे ॾिठो, उहे अदड़ियूं उहे अमड़ियूं बि हिते वेठियूं आहिनि जिन सां अनवर कचहरियूं कयूं। नथो सुठे अनवर जहिड़ो माण्हू, अनवर जो को नेमुल बदल आहे सिंध में।
हुन इंटरनेट जी तालीम ॾिनी, हुन जदीद इल्म जी तालीम ॾिनी। अनवर जेका अंग्रेज़ी पढ़ाईंदो स्कूल में अॼु बि उहा अंग्रेज़ी नथी पढ़ाई वञे। 12 टेंसिस जो हिकिड़ो चार्ट ठहियलु हूंदो हो अनवर वटि, हफ़्ते जे अंदरि उहो चार्ट पूरो कराईंदो। उन खां पोइ डायरेक्ट अंग्रेज़ीअ में डायरी लिखाईंदो। ईअं जंप ॾारे हू पंहिंजे शागिर्दनि खे अॻिते वठी वेंदो ऐं कॾहिं बि हुनजा शागिर्द पोइते न रहिया। के बि रंद जहिड़ो वॾो कामोड़ो बि हुनजो शागिर्द हो, त गुल मोहम्मद उमरानी साहिब जहिड़ो बि वॾो कामोड़ो हुनजो शागिर्द बणियो। ईअं असांखे बि शरफ़ हासिलु थियो हुन जी शागिर्दीअ जो। ऐं बेसिकली उहो उस्ताद हो। हुन हिन ॻोठ खे हिकिड़े उस्ताद वांगुरु संभालियो, इल्म जे लिहाज़ खां बि त हिकिड़े आम सोशल वर्कर जे तौर ते बि। अचो त ॻोठ में ॿुहारी जो ॿुधायो कंहिं सियासी पार्टीअ वटि अहिड़ो प्रोग्राम हूंदो आहे त ॻोठनि में ॿुहारी ॾियूं मैडम, अचो त ॿुहारी ॾियूं। ऐं पोइ ॿुहारा सभिनी जे हथनि में, अनवर पीरज़ादे जे हथ में बि ॿुहार हो। मिटी था विझूं, मींहं में घिटियुनि जो पाणी, घिटियुनि में पाणी भरिजी थो वञे, अचो त घिटियुनि में मिटी विझूं, ईअं टीमूं ठही वञनि। हुन में हिकु त पाण में एॾी कशिश हुई, एॾी हुन में यानी अहिड़ो हिकिड़ो छा चइजे, हिकिड़ो अहिड़ो चमकंदड़ हीरो, अहिड़ो चकमक हो जेको सभिनी खे पाण लाइ छिकींदो हो। मामा रमज़ान सारिया, तुंहिंजो कमु इहो आहे त ॻोठ जा जेके माण्हू बीमार थियनि, स्पेशली जेके ग़रीब, जिन खे वसियत न हुजे इलाज कराइण जी, उन्हनि खे चंदो कर ॻोठ मां। ऐं उन खां पोइ उन माण्हूअ खे तूं पाण कराचीअ जे कंहिं अस्पताल में अचे दाख़िल कर, मां तुंहिंजो मददगार आहियां। उते दाख़िल कराइण में तुंहिंजी हेल्प कंदुसि, उनजी तीमारदारी गॾिजी कंदासीं। इहो रिवाज विधो अनवर पीरज़ादे। कंहिं इहे कयो आहे, इहे नवां मिसाल आहिनि। फ़ख़ुरु करणु घुरिजे असांजे इकरार पीरज़ादे खे, अनवर पीरज़ादे जे अहिड़े अमल ते। सॼे ॻोठ जे नियाणियुनि खे, सॼे ॻोठ जे मर्दनि खे, ॿार खे फ़ख़ुरु करणु घुरिजे त हुन रोशन ख़्यालीअ जी अहिड़ी हिकिड़ी जेका आहे लाट बारी, जेका न असां वटि अॻु जे कंहिं सियासतदान बारी, न दानिशवर बारी। अचो त अनवर जी लाट खे खणी सिंध खे संवारियूं, सिंध में नई रोशनी फैलायूं, जेका इल्म जी रोशनी हुजे। अॼु अनवर कोन्हे, पर अनवर जो पुटु, इल्म जो भंडार असां वटि अमल बि आहे, ज़रार बि आहे। पर अकेडमिक लिहाज़ खां ज़ैद पीरज़ादो अनवर पीरज़ादे जो अहिड़ो पुटु आहे जेको साइंसी इल्म सां लेस आहे। ऐं अनवर जे इन पुट खे उनजी अॻुवाणी करणु खपे त अनवर पीरज़ादे जूं कहिड़ियूं खूबियूं ॻणाए, कहिड़ियूं ॻणाइजनि। अनवर जो ख़्वाबु हो त सॼी दुनिया खे मां सिंध कयां। सिंध केॾी सुहिणी आहे, सिंध जा वण टिण। मां अनवर सां भिटाईअ ते बि केतिरियूं रातियूं, समय रातियूं तंबूर जे राग ते जाॻियो आहियां। उते राग ॿुधंदे हुनजे अखियुनि जा ॻोढ़ा ॾिठा आहिनि, हुनखे सुॾिका भरींदे ॿुधो आहे। उन खां पोइ सुबुह जो पहिरियों कमु जेको असां तंबूरा हो फ़क़ीर रखनि ऐं असां मोटूं, त हू उन करार ॾंड खे जेका सुकल हूंदी हुई 3 ॾींहंनि में, हुनखे पाणी न हूंदो,
सुबुह जे पहर में माण्हू जेका गंदगी फैलाईंदा उन्हनि जा फोटो कढंदो त हिन कराड़ जे कप ते शाह लतीफ़ ते पंहिंजो आस्थानो अॾियो। ही माण्हू ॾिसो अनवर पीरज़ादे में अणगणियूं खूबियूं। हू औरतुनि जो दोस्त हो, सो प्रियम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा। वॾी महिरबानी मोहम्मद अली पठान साहब। ही सॼी ज़िंदगीअ जो साथ हो मोहम्मद अलीअ जो ऐं अनवर पीरज़ादे जो। सो ॻाल्हियूं कंदो त किताब भरिजी वेंदा। असांजा दोस्त अची विया आहिनि। मां जामी चांडियो खे वसतुल्ला ख़ान खे चवंदुसि त सिधा स्टेज ते हलिया अचनि, छो त असांजो प्रोग्राम शुरू थी चुको आहे। ही बैनुल अक़वामी सहाफ़त जो नालो वसतुल्ला ख़ान, जंहिंजो किताब सैलाब डायरी आहे, डॉन जे टीवीअ ते ज़रा हटके प्रोग्राम करे थो ऐं सिंध जे हवाले सां तमामु घणियूं डॉक्यूमेंट्रीज़ ठाहे चुको आहे ऐं सिंध जे हक़नि जो हिकु भरपूर सहाफ़ी आहे। ईअं ई जामी चांडियो अॼु जे सिंध जो हिकिड़ो नुमाइंदो दानिश्वर लेखक, किताबनि जो मुसनफ़ ऐं तमामु सुठो ॻाल्हाईंदड़ आहे। असां इन्हनि दोस्तनि खे भलीकार चऊं था। डॉक्टर फयाज़ लतीफ़ के बि असां गुज़ारिश कंदासीं त स्टेज ते असां सां शामिल थिए। डॉक्टर फयाज़ लतीफ़ सिंधोलॉजीअ जो सरबराह अनवर पीरज़ादे ते जी शाइरीअ ते अॼु असां सां ॻाल्हाईंदो, पर असांखे इफ़्तिताही इजलास में भलीकार चऊं था। मां हाणे तव्हां सभिनी सां मुखातिब थियण लाइ असांजे दानिश्वर जामी चांडियो खे गुज़ारिश कंदुसि त हू अचे ऐं तव्हां सां ॻाल्हाए। जामी असांजे ॿियनि सेशन्स में बि आहे, पर इफ़्तिताही इजलास में बि असां संदसि ख़्याल ॿुधणु चाहियूं था। साह पटण जी गुंजाइश न आहे, देरि सां आहे। हलो ठीकु आहे। पोइ असां मौक़े जो फ़ाइदो वठी असां वसतुल्ला ख़ान खे ॿुधूं इन इफ़्तिताही इजलास। अची वञे सो किताबनि जो मुहूर्त करे था वठूं। ऐं अनवर पीरज़ादे जो किताब हो मुंबई यात्रा, जंहिंमें हुन इंडस फेरी सर्विस जी आइडिया ॾिनी हुई। जेको वफ़द इंडिया वियो हो त हुन चयो त डेल्टा मां हिकिड़ियूं अहिड़ियूं ॿेड़ियूं हलायूं वञनि जेके सिधियूं हिंदुस्तान वञनि, त इन सां हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो वणिज वापार में इज़ाफ़ो थींदो ऐं माण्हुनि जो रोज़गार बि थींदो। सो उहो किताब मुंबई यात्रा आहे, जंहिंजो ॿियो एडिशन असां शाया कयो आहे। सो उनजो मुहूर्त असां सभ खां अॻु में कंदासीं। हाणे बलड़ेजीअ जो ॿियो किताब आहे जेको हिन ई साल शाया थियो आहे। उहो आहे शाह मोहम्मद पीरज़ादे जी शाइरीअ जो किताब इश्क ते 100 तुहमतूं। शाह मोहम्मद पाण त मौजूदु न आहे, पर मां बाख खे चवंदुसि त उहे स्टेज ते अचे ऐं शाह मोहम्मद जी धीउ आहे त हुनजो मुहूर्त में बाख बि शामिल
तव्हां हिते ई मौजूदु हुजो। हाणे ॿिया किताब आहिनि। हाणे किताब आहे हलो न हिकिड़ो आहे न तूं मोकिलाईंदो हाणे किताब आहे ज़ैद पीरज़ादे जो मुस्बत सोच, उन जो महूरत कंदासीं। सो ज़ैद खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अचे। ज़ैद ताड़ियूं। हाणे किताब आहे मसरूर जो मजाज़। खेसि गुज़ारिश आहे त उन जी किताब जी महूरत कयूं। साईं हिकिड़ो मिंट हनीफ़ लाशारीअ खे थोरो बंदि कजो। मैडम नूरुल हुदा ऐं सभिनी जी महिरबानी बलड़े जी आया आहिनि। नूरुल हुदा शाह जे हवाले सां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि। तव्हां भले हा, असांजे ॻोठ जो हिकिड़ो माण्हू हुयो अली नवाज़ पीरज़ादो। हू को अदबी माण्हू कोन हो, न कंहिं किताब में उन जो ज़िक्र आहे, न ई कंहिं अदबी फंक्शन में उन जो कॾहिं ज़िक्र थियो आहे। पर हू नूरुल हुदा शाह मां तमामु घणो मुतासिर हुयो। हुन जंगल ड्रामो ॾिठो या ॿियूं के उन जूं कहाणियूं पढ़ियूं। उन पंहिंजे धीउ जो नालो नूरुल हुदा शाह मां मुतासिर थी नूरुल हुदा रखियो। ऐं पोइ उनखे उन पढ़ायो धीअरुनि खे, ऐं उनखे टंडोजाम यूनिवर्सिटीअ में DVM जी दाख़िला उन कराई। ऐं उन्हनि ॿिन्ही टिन्ही धीअरुनि जे पढ़ाईअ लाइ हू ॻोठु शिफ्ट करे उते हैदराबाद में जामशोर टंडोजाम में वञी रहियो घर वठी, त हिननि जी तालीम ते मां ध्यानु ॾियां। ऐं उन्हनि में उन जेको आहे पोइ उते उन्हनि नियाणियुनि खे तालीम ॾियारी, DVM जी डिग्री कराई। ऐं उन छोकिरीअ नूरुल हुदा जेको आहे सो कंहिं पंहिंजे चाचे मामे जे छोकिरे सां शादी न कई, ऐं उते जेको उनखे पसंदि आयो छोकिरो उन सां शादी कई। ऐं हाणे उहा छोकिरी सिंध गवर्नमेंट में 17हें ग्रेड जी नौकरी थी करे वेटनरी डॉक्टर तौर कराचीअ में। इहो सॼो क्रेडिट हिन ख़ातून खे। सो हाणे आख़िरी किताब आहे ऐं हाणे आख़िरी किताब आहे ऐं लेखक जो नालो आहे अमर पीरज़ादो।
अनवर पीरज़ादो चवंदो बलड़े जी जा पीरज़ादा लईअ मां लठ पंहिंजी शाइर न थिया आहिनि। हू हिननि जा वॾा ॻाल्हाईंदा ई मंज़ूम अंदाज़ में आहे। सो हिकु साल में तव्हां ॾिसो त बलड़े जी जा लेखक केतिरा किताब शाया था कनि। सो इन करे ई सिंधी अदब में बलड़े जी जो नालो आहे, हुनजे अदीबनि जो नालो आहे। ख़ुदि अनवर पीरज़ादे जा 25-30 किताब आहिनि। मीर मोहम्मद पीरज़ादे जा तमामु घणा किताब आहिनि। मां थो सम्झां हिन साल रहमत ऐं सिंधूअ जो को न को किताब आयो हूंदो। साहिल वेठो आहे, तमामु घणनि किताबनि जो मुसन्निफ़ आहे। घोस आहे, तमामु घणा पीरज़ादा शाइर आहिनि, अदीब साहबी लेखक आहिनि जेके साहिब किताब आहिनि। हाणे मां सम्झां थो त जामिया जो फिक़ लथो हूंदो, तो जामिया खां हुनजे ख़्यालनि जो इज़हार था ॿुधो। असां जामिया सां हिकिड़ी दिली ताज़ियत बि कयूं था। वेझड़ संदसि माउ जो विछड़ो थियो आहे ऐं हुन ॾुख वारी कैफ़ियत में हू असां सां हिन मेले में शामिलु थियो आहे। हिन लाइ बि असां हुनजा थोराइता आहियूं। वॾी महिरबानी अमर। ये जेका बरेली जी में हर साल एॾो सुठो अदबी मेड़ करण जी रिवायत आहे, उनजो तव्हांखे दोस्तनि सभिनी खे मुबारकूं हुजनि। ऐं हिन ॻोठ सां, हिन ॻोठ जी हिन रिवायत सां, अनवर साईं सां ऐं मुंहिंजे सॼे ख़ानदान सां हिकिड़ो दिलि जो तालुक़ु आहे। ऐं हिन ॻोठ जी सभ खां हसीन ॻाल्हि जेका माण्हू खे वणी सघे थी त हिन ॻोठ जी सुञाणप को वॾेरो न आहे। हिन ॻोठ जी सुञाणप को नाम निहाद ताक़तवर माण्हू हुन रस्मी माना में न आहे। हिन ॻोठ जी सुञाणप आदर्शी माण्हू आहिनि, शाइर आहिनि, अदीब आहिनि, आर्टिस्ट आहिनि, लतीफ़ जा ॼाणू ऐं पारखू आहिनि। हिन ॻोठ जे अंदरि वॾो हिकिड़ो रिवायतुनि जो हिकिड़ो जहान आहे। मां अनवर पीरज़ादा साहिब जे हवाले सां ई 2 ॻाल्हियूं करणु चाहींदुसि ऐं इफ़्ताही सेशन आहे। अनवर पीरज़ादा साहिबु हूअं त सिंध जो डॉक्टर बोयो साहिबु अहिड़नि माण्हुनि लाइ चवंदो हो जग मलूक माण्हू। हिकिड़ा माण्हू ॻोठ मलूक थींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू तर मलूक थींदा आहिनि, हिकिड़ा माण्हू शहर मलूक थींदा आहिनि। पर बोयो साहिबु चवंदो हो त हिकिड़ा माण्हू जग मलूक थींदा आहिनि। त अनवर पीरज़ादो पंहिंजे सभिनी वसफ़े जग मलूक माण्हू। ऐं मां पाण खे भागवत सम्झां थो त हुन सां जी दोस्ती सां रही, हुन सां असांजो दोस्त बि हो, वॾो भाउ बि हो, वॾो बि हो, ऐं हुन सां इंतिहाई हुजाइती पंहिंजाइप वारी दोस्ती बि रही। काफ़ी सफ़र बि गॾु कयासीं ऐं हुनजी ज़िंदगी जेका आहे उहा बि ॾाढी दिलचस्प आहे। अंग्रेज़ी जो उस्ताद आहे, अंग्रेज़ी अदब जो शागिर्द आहे, फ़ौज में वञे थो ऐं वरी उतां जहंदाज सां निकिरे थो ऐं पोइ सहाफ़त में अचे थो। कम्युनिस्ट पार्टी सां हुनजो वास्तो आहे। कामरेड शोभे जी जेके वेझा तरीन साथी ऐं दोस्त या शागिर्द, उन्हनि में अनवर पीरज़ादो उहो माण्हू आहे जंहिं ते कामरेड शोभो हमेशह फ़ख़ुरु कंदो हो ऐं जाइज़ तरह फ़ख़ुरु कंदो हो। शख़्सी तरह मूंखे अनवर साहिब जूं जेके यादूं जन थियूं धरी त उहो दास्तान को माण्हू हिकिड़ो सभु शयूं जेको लिखियईं माण्हू खे उहो तारीफ़ कंदो। अनवर साहिब जी शख़्सियत में जेके ॿियूं कमाल हुस्नाकियूं जीअं रूसन लाइ चवंदा आहिनि ऐं टॉल्स्टॉय लाइ चवंदा आहिनि त टॉल्स्टॉय जेकॾहिं पंहिंजे घर मां निकिरी पंहिंजे घिटी जो चकर हणी अचे त 80 सुफ़ा घटि में घटि लिखंदो बयान। रूसी इन करे थुल्हा किताब लिखंदा, वॾा किताब लिखंदा, छो इहो दास्तान गो आहे, सदियुनि खां दास्तान गो आहे। इन करे हुननि खे नंढी ॻाल्हि बि वॾे पैराए में करणु ईंदी। त अनवर पीरज़ादे जी जेका मूंखे सभ खां वधीक हुनजी कचहरियुनि जूं किताब त जा माण्हू पढ़िया आहिनि, मां ॻाल्हियूं उहे थो करणु चाहियां जेके यादुनि जे हिसाब सां, शख़्स जे हिसाब सां। त हू बज़ाहिर मामूली ॻाल्हियुनि जो ज़िक्र मुशाहिदो एॾे त उन में
ॼण त उनजो हिसो थी वेंदो हो, जंहिंखे अंग्रेज़ी में चइबो आहे न इंटरनलाइज़ करणु। उनजे अंदर में उहा शयूं पेही वियल हूंदियूं हुयूं, पाण पेही वेंदो हुन में। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़े भेरे मंज़ूर अहमद मारफाणी मुंहिंजो भाउ आहे, दोस्त आहे, ऐं पाण निहायत लाजवाब माण्हू आहे। अनवर साहिब जो निहायत गहरो दोस्त हो। उनजे वारह जी उताक ते अनवर पीज़ादो, मां ऐं डॉक्टर नज़ीर शेख उते हुजूं। हाणे कचहरी हले पई, सुठी मौसम हुई सियारे जी। कुते जी क़बर ते अनवर साहिबु काफ़ी दफ़ा वियो। इहा असांजे नानाणो इलाइक़ो आहे, जागीर जंहिंखे चइबो आहे। ऐं उन कचहरीअ में उन जो मौज़ू निकितो कुते जी क़बर। हाणे कुते जी क़बर जे हवाले सां उन जेके पंध कया, जेके सफ़र कया, जेके तजुर्बा हुआ, त 2-2.5 कलाक बसि कचहरी हले पई पंहिंजे हिकिड़े उन रवानी सां। त मां भो करायो मां चयो त पूरो किताबु आहे जेको यादगिरियुनि जो, इहो लिखी वठो त कुते जी क़बर ते हिकिड़ो शानदार किताबु थी वेंदो। उहे जेके उते माण्हुनि खां ॿुधायईं किसा, त कुतो छो मरी वियो, कीअं मरी वियो, कुतो मेहणे में मरी वियो, मालिक हुनखे मेहणो ॾिनो। अनवर साहिबु ॿुधायो त मूंखे ख़बर पई हुते त कुतो पंहिंजे मालिक सां वफ़ादार हो, ऐं मालिक हुनखे उहो मेहणो ॾिनो। उन मेहणे में माण्हुनि जा किसा आहिनि, उन में वधा बि हूंदा, ऐं ज़ाहिर वधा न हुजे त पोइ ज़िंदगी में बाक़ी अफ़सानवी अदब में छा बाक़ी बचंदो। ऐं इहे वधा हसीन हूंदा आहिनि। इन वधा में दाहप हूंदी आहे, इन वधा में सकाफ़त उनजे जा जेके वण आहिनि उहे इन तहनि में लिकियल हूंदा आहिनि। त हाणे कुते जी क़बर बज़ाहिर हुन में कहिड़ो अट्रैक्शन हूंदो, पर हू माण्हुनि जो माण्हू हो। हुन माण्हुनि जे दिलनि मां कहाणियूं हथु कयूं, दास्तान हथु कया, किसा हथु कया, रिवायतूं हथु कयूं। ऐं इन क़बर जी तारीख़ छा आहे। ऐं वॾो जेको हुनखे जेको आख़िर में खिलियासीं बि ॾाढो, त हुनखे जेको हुनजे दिलि मां बिल्कुलु जेको अरमान निकितो पए त कुते जी क़बर सिंध में न आहे सिंध जी, बलूचिस्तान खणी वियो आहे। ऐं त नज़ीर शेख चयसि सॼी सिंध खणी विया आहिनि, तोखे हेॾो फ़िक्र न आहे, कुते जी क़बर खणी आहे तोखे फ़िक्र आहे। त एॾी जुज़वियात सां, हसासियत सां, पंहिंजे देश जे दास्ताननि सां, पंहिंजे वतन जे। आकाश अंसारी वटि 2 भेरा गॾिजी वियासीं। हिकिड़े भेरे फ़कीर मोहम्मद लाशारी बि गॾो। ऐं उते मूंखे यादि आहे त आकाश खे चयईं त मूंखे का यार अहिड़ी ॻाल्हि ॿुधाए जेका मां अॼु ताईं न ॿुधी हुजे या न ॾिठी हुजे। लाड़ जो अहिड़ो रंग मूंखे ॿुधाए, अहिड़ो रंग ॾेखार हिन दफ़े जो मूं करे न ॾिठो हुजे। त आकाश चयुसि त हे सैलानी माण्हू त हुयो, ऐं हे सिंध जो माण्हू एंथ्रोपोलॉजिस्ट बि हो, एकेडमिक सेंस में न खणी चऊं पर अमली तरह, ऐं माण्हुनि जो माण्हू, अदब, रिवायतूं, कल्चर। त आकाश चयुसि त हिते असां वटि कुझु ॻोठ आहिनि, उते मां बि जाम पियो आहियां, तंहिं करे तव्हांजी बि दिलचस्पी ताईं माण्हू हयात आहिनि, ऐं वाक़ई उहो तजुर्बे करण जहिड़ी शइ आहे। त चई उहे भिटाई जा हाफ़िज़ आहिनि, मायूं तोड़े मर्द, ऐं रिवायत हलंदी अचे थी लतीफ़ साईं खां वठी। पर जेका असुलु ॻाल्हि आहे कमाल जी, त जेकॾहिं इन ॻोठ में का फ़ौतगी थींदी त पोइ खट ते जेको पंहिंजे प्यारे माण्हू जो रखियलु हूंदी मैयत, त उनजे हिकिड़े पासे खां मर्द वेहंदा, ॿिए पासे ॾांहुं मायूं वेहंदियूं। इहो मूं ॿखियुनि सां ॾिठो आहे, ऐं मां वियो आहियां, कॾहिं दिलि चवे तव्हांखे वठी हली सघूं था। पोइ उहे पार कढंदा लतीफ़ जे बैतनि मां, सोज़ ऐं सुर पार कढण वारो हूंदो। ज़ाहिर हुनजो प्यारो माण्हू को मरी थो वञे। ऐं हाणे आकाश ॿुधाए वियो अनवर पीज़ादे जा तासुरात मां ॾिसां पियो त हू उन में लहंदो वियो सफ़ा उन ॻाल्हि में। हू हीअं हैरत में ॿुधे पियो हुनखे। ऐं फ़कीर मोहम्मद बि हुयो लाशारी, चई पोइ हेॾो बैत ईंदो पार में, वरी मायुनि ॿार में बैत ईंदो, वरी इहो सिलसिलो तेसि ताईं हलंदो जेसि ताईं तदफ़ीन जो टाइम अचे। उहो 5 कलाक थी सघे थो, 8 कलाक थी सघे थो, मिट माइट अचनि परे खां, ज़ाहिर आहे सॾ ते ईंदा हुआ माण्हू। त जॾहिं हुन ॻाल्हि ॿुधाई त अनवर पीज़ादे जी जो मूंखे तासुरात आहिनि उहे, चई त इहो पोइ मूंखे ज़रूरु घुमाए, असांखे घुमाए। अजीब ॻाल्हि थी, चई हा ठीकु आहे। ॿिए ॾींहुं असांजो ॿिए पासे प्रोग्राम हो, चई त पोइ सुभाणे छॾे परी वञी हलंदासीं। ऐं अजब इतफ़ाक़ थियो ॾिसो ज़िंदगी जो, त उन ते जंहिं ॾींहुं असां वियासीं उन ॾींहुं हिकिड़ी उते मैयत हुई, इतफ़ाक़ सां ॻोठ उहो तजुर्बो करण जो मौक़ो मिलियो। पोइ अनवर पीज़ादे साहिब ते खिलंदा पियासीं त पोइ माना उहो ज़िक्र हू ज़रूरु कंदो त दुनिया में को तव्हां ॿुधो आहे त को माण्हू पंहिंजे शाइर खे, अज़ीम शाइर खे ईअं सां अंडाए जो पंहिंजे प्यारे जी जेका ॾुख आहे विछोड़े जो,
उन विछोड़े जे ॾुख में ऐं बैत घणा पढ़ंदा साम्हूं ॾींदा आहिनि, सॉरी राग जा बैत आहिनि, विछोड़े जा बैत आहिनि घणा, ऐं हिजर जा बैत आहिनि घणा उन में। त ईअं मां तव्हांखे केतिरा मिसाल ॾेई सघां थो त इहा जेके अनवर पीरज़ादे साईं में जेका कमाल ॻाल्हि हुई, ऐं हक़ीक़त इहा आहे त अनवर साहिबु जेको लिखियो उहो त कमाल लिखियो सुठो, पर अनवर साहिब जे दिलि में जेको जहान अंदरि पियल हो न उहो लिखियो न कोन अञा, हुन इहो 10 सैकड़ो कोन लिखियो। जेतिरो हू माण्हुनि में वेंदो हो, सिंध जो काछो, थर, कोहिस्तान, लाड़, उत्तर, हिन माण्हूअ सिंध वॾी घुमी, ऐं सिंध जे उन हर इलाइक़े जो कल्चर, उन जूं रिवायतूं, उन जूं उहे लोक रिवायतूं, उहे माण्हुनि जा गुण, ऐं असां चवंदा हुआसीं तव्हां लिखो इहो, पर ज़ाहिर हाणे की हयाती में माण्हू सभु कमु नथो करे सघे, ऐं ख़ासि तौर ते जेका माण्हू वरी हुनजी हयाती ॾाढी चैलेंजिंग बि हुई, छो त हुन जॾहिं पंहिंजी मुलाज़मत छॾे ॾिनी ऐं पोइ सहाफ़त में सभु शयूं, त अनवर साहिब जी जेका शख़्सियत में मूंखे जेको शयूं वणनि थियूं, इहा पंहिंजी सकाफ़त ऐं धरतीअ ऐं माण्हुनि जे दिलनि में जेके दास्तान आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, जेके उनजे वजूद में जेके वण आहिनि, उहे दरियाफ़्त करणु, उहे ॻोल्हणु, उन्हनि ते फ़ख़्रु करणु, उन्हनि खे ॿुधाइणु, उन्हनि खे आम करणु, ऐं जेको हुन लतीफ़ साईंअ ते जेके हुनजा मज़मून आहिनि, जंहिं ते हिकु साल गुज़िरियल साल न पर उनखां अॻु में मां आयो मां मुंहिंजी तफ़सीली गुफ़्तगू कई अनवर पीरज़ादे साहिब जे लतीफ़ जे उन किताब ते, त तव्हां ॾिसंदो त उन किताब में बि अनवर साहिब जेके लतीफ़ साईं जे जा मिसाल ॾिना आहिनि, उन में उन्हनि ई पंहिंजे समाज जे रिवायतुनि खे हुन जोड़े ऐं लतीफ़ साईं खे कीअं पेश कयो आहे। अनवर पीरज़ादो घणनि शोबनि जो माण्हू हो, उहो अदब जो माण्हू, सहाफ़त जो माण्हू, सियासत जो माण्हू, तारीख़ जो माण्हू, सकाफ़त जो माण्हू, मिटी जो माण्हू, माण्हुनि जो माण्हू हो। त हिकु हयातीअ में एतिरा रंग ज़िंदगी जा पैदा करणु ऐं उन में रची वञणु, ऐं त मां सम्झां थो त अनवर पीरज़ादो इन लिहाज़ खां सिंध जो हिकिड़ो यगानो इंसानु। त वॾी ॻाल्हि हुनजी इहा आहे त मूं त हुनजी ज़बान मां कॾहिं बि कंहिं माण्हूअ जे बारे में को गुथो लफ़्ज़, को मनफ़ी लफ़्ज़, का इहो हुनजो वजूद ई न हो। हू बिल्कुलु हिकिड़ो मोहबतुनि मां घड़ियल माण्हू हो। हा, नफ़रत जिते करणु खपे उते तमामु घणी हूंदी हुअसि, नफ़रत जी कुवत आहे पंहिंजी, पर नफ़रत कबी जिते जिते उन जी ज़रूरत हूंदी। बाक़ी पंहिंजे समाज ऐं पंहिंजे माण्हुनि सां इंतिहाई मोहबत करण वारो माण्हू, ऐं शाइर, नसर नवीस, मौसीक़ी जो शौक़ीन, ऐं कचहरियुनि जो शौक़ीन, मजलिसी माण्हू, ऐं ख़ासि तौर ते शहरी कचहरियूं न, ॻोठाणियूं कचहरियूं, माण्हुनि सां मिली वञनि, त इहे सभु हुनजा रंग आहे। ऐं मां सम्झां थो त मां आख़िरी ॻाल्हि करे ख़तमु थो ॻाल्हि कयां त इन मां छा हासिलु थियो असांखे, इन सॼी हुनजी तारीफ़ हाणे उहो त कोन थो ॿुधे। अॼु जेको ही बलहेड़जी जो रंग आहे, जेको पीरज़ादनि जी सॼी हिकिड़ी, त तव्हां ॾिसो त वाक़ई बि को हिकु माण्हू बि मञादार कंहिं तर में, कंहिं जूई में पैदा थिए थो त उहो पंहिंजो वजूद जो हुगाह कीअं थो पंहिंजे सॼे देश में फैलाए छॾे। त अनवर पीरज़ादो बाख में आहे, अमर में आहे, ज़रार में आहे, पंहिंजे जेके बि सभु आहिनि उन जूं, हिन घर जूं छोकिरियूं, ख़वातीन, मायूं, तव्हांजूं भेनरूं, ॿार, हर हिकु माण्हू में तव्हांखे उहा फज़ीलत, तव्हांखे उहो वण, उहो किरदारु, उहा संजीदगी, तख़लीक़ियत, त इहा असांखे इन्हनि माण्हुनि खां सिखणु खपे। ऐं लतीफ़ साईंअ जे हिन बैत सां मां उनखे ट्रिब्यूट ॾेई पंहिंजी ॻाल्हि पूरी थो कयां। ॿिया दोस्त ॻाल्हाईंदा त अनवर पीरज़ादो अहिड़नि माण्हुनि मां हो जंहिंखे लतीफ़ साईं चयो आहे त रची जे रेटो थिया। रेटो थियण जा ॿ तरीक़ा आहिनि, रचण खां सवाइ कूड़ो रंग खणे फिटी वेंदो, कचो रंग फिटी वेंदो, पर लतीफ़ साईं जो कमाल ॾिसो त हू रचण जो जेको लफ़्ज़ आहे त चए थो रची जे रेटो थिया कीन ओबाट जन ओए। तव्हां अक्सर असां ॾिसंदा आहियूं यार फलाणो माण्हू हुयो त ॾाढो भलो आहे, हाणे त फिटी वियो, फलाणो माण्हू हाणे अलाए छा पियो करे, अॻे त ठीकु हो, फलाणो माण्हू इहे कचा रंग वारो माण्हू, अॻे हिकु आदर्शी माण्हू हो, हाणे हुनजो जहान जुगाड़ थो हले। त लतीफ़ साईं जो ही बैत अनवर पीरज़ादे जहिड़नि माण्हुनि ते ई ठाकी थो अचे, अहिड़नि माण्हुनि ते त रची जे रेटो थिया कीन उबाट जन ओए।
ऐं इहो अलामती माना में आहे। खुंभ अॻे हिरख चाढ़िबो त जेको हिरख जॾहिं त उन में कचो रंग फौरन फिटी वेंदो आहे। हाणे हिरख ज़माने जो इम्तिहान आहे, खार चाढ़बी त इहो ज़माने जो इम्तिहान आहे। त शाइर ज़िंदगी में 10 साल खणंदा त खार चाढ़बी त कचो रंग न विझिबो हुन में, छो त ख़बर ईंदी फिटी वेंदो। त हीउ ज़माने जो जेको इम्तिहान आहे, जेके सर्दियूं गर्मियूं आहिनि, इहे त खार आहे। उन में जेको जंहिंजो रंग कचो हूंदो अंदर में उहो फिटी वेंदो। पर लतीफ़ साईं चए थो रची जेरेटो थिया की न उबाट जन ओए, खुंभ न खारे उनखे तोड़े हालाणी होए। इनखे जेकॾहिं हालाणी में खणी वञिबो न, इन जो रंग न फिटंदो, छो त हुन रंग रची खयो आहे। तोड़े धोबी धोए तब लालाई न लहे। वॾी महिरबानी जामी चांडियो। ऐं जामीअ जेको वाक़ियो ॿुधायो त अनवर पीरज़ादो पिटाईअ जो हिकिड़ो बैत इन ई पस मंज़र में ॿुधाईंदो त सिंध में हिकिड़ा इलाइक़ा आहिनि जंहिंमें मायूं जॾहिं पिटींदियूं आहिनि त संदरो पाए ऐं पोइ पिटींदियूं आहिनि। ऐं उहो उन मशहूरु हिकिड़ो बैत हो, हर तकरीर में तक़रीबन अचंदो त पिटींदी साई जंहिं सूर ॿधायो संदरो, पिटींदी साई जंहिं सूर ॿधायो संदरो, ॿी हरकाई हणंदी हथ मयार जा। सो अनवर पीरज़ादो उन्हनि माण्हुनि खे पसंदि कंदो जेके मयार जा हथ न हणंदा ऐं जिन खे वाक़ई सूर हूंदो। असांजो की नोट स्पीकर ऐं मैडम महताब, पर असां वसतुल्लाह जी मौजूदगीअ जो फ़ाइदो वठी उन खां कुझु ॻाल्हियूं ॿुधंदासीं। वसतुल्लाह खां। बहुत शुक्रिया। पिछले 4 साल से ये अमर मुझे यहाँ लाना चाह रहे थे और फिर हालात थे कि नहीं आ पाए। 4 साल बाद मैं इस जगह पहुँचा हूँ, शहर के पिंजरे से आज़ाद होके। अनवर पीरज़ादा साहब से भी मेरी आज पहली मुलाकात है। आने से पहले कुछ लोगों से बात की उनके बारे में, कुछ उनके बारे में सरसरी पढ़ा, उनकी ज़िंदगी के बारे में। और इनसे एक बात सीखी जा सकती है कि ज़िंदगी में कोई हदफ नहीं होता है। जिसको आप दुरुस्त रास्ता समझते हैं उस पर चलते रहना ही ज़िंदगी है। और उसमें मुख्तलिफ उसकी तरह से मैनिफेस्टेशंस होती हैं। मसलन ये एयरफोर्स में भी रहे, फिर सहाफ़त में आ गए, फिर एजुकेशन की तरफ चले गए, फिर नज़रियाती लड़ाई लड़ते रहे। यानी एक बेचैन रूह, एक ऐसी बेचैन रूह। आई एम श्योर कि इन्हें ये दुख होगा कि 24 घंटे में 48 घंटे क्यों नहीं। इतनी बेचैन रूह मुझे फील होती है कि अनवर साहब की होगी। और एक लम्हे के लिए भी, जिसे कहते हैं ना टाइम इज़ मनी, मुझे इनकी ज़िंदगी के बारे में जितना जो भी थोड़ा बहुत जानता हूँ जामी साहब से, ये वाक़ई से, ऐसे लोग जो हैं इनका वाहिद गिल्ट ये होता है कि ये जो लम्हा है ये वेस्ट क्यों हो रहा है। कुछ ना कुछ वो करते रहना चाहते हैं। इनकी औलाद इस लिहाज से खुशकिस्मत है कि आमतौर पे बड़े लोग एक बोर्ड का दरख्त होते हैं, बरगद की तरह होते हैं। उनके नीचे इतनी लार्जर देन लाइफ उनकी शख्सियत होती है कि उनके नीचे कोई और दरख्त मुश्किल से पनपता है, कोई पौधा मुश्किल से पनपता है। लेकिन एक तो किताबों की तादाद से मुझे अंदाज़ा हो रहा है, फिर सब भाइयों से मिलके, कि ये एक बड़े बाप के बड़े बच्चे हैं। और ये बहुत ज़्यादा
जो बड़े लोग हैं उनके औलाद की ये ट्रेजिडी होती है कि वो दब जाते हैं, अगर हम हिस्ट्री में नाम देखें। लेकिन इनके अंदर भी वही स्ट्रीक आई, वही डीएनए आया है कि नहीं, अपना रास्ता वो तलाश करना है और उसको लेगेसी को कैरी, ना सिर्फ कैरी करना है बल्कि उसको बढ़ाने की कोशिश करनी है। तो ये इनकी खुशकिस्मती भी है और इनकी कोशिश भी है। और मैं सोच रहा था ये किताबें जब हाथ में लेके हम तस्वीरें खिंचवा रहे थे कि मैं इनके किसी ऐसे फ़र्द से भी मिलना चाहता हूँ जिसने कोई किताब ना लिखी हो। मेरा ख्याल है शायद नहीं होगा। फिर मैं ये भी जानना चाहता हूँ कि इनकी फैमिली में फूफियाँ भी होंगी, खालाएँ भी होंगी, बहनें भी होंगी, क्या उन्होंने भी कुछ ना कुछ तो किया होगा? तो वो काम अगर है तो मेरी नज़र में नहीं है, वो भी अगर काम है तो आना चाहिए। इसलिए कि जिस आदमी के लिए हम इकट्ठे हुए हैं उसके लिए उसकी नज़र में सब लोग जो हैं उनमें कोई, मेरा ख्याल है कि कोई डिस्क्रिमिनेशन नहीं था। मुझे इल्म नहीं है लेकिन मैं चाहूँगा कि वो काम जो है अगर कोई हुआ है तो जी। चले, एक तो दरियाफ्त हुए मुझे कि एक कैरेक्टर यहाँ मौजूद है। किताब नहीं आ रही ना? हाँ, मेरा ख्याल है किताब भी आनी चाहिए। और ये सारी की सारी, मैं यही देख रहा था कि सारे के सारे एक जेंडर का शिद्दत से एहसास हुआ। हालांकि सब एक ही तरह के मुख्तलिफ शाखें हैं, लेकिन बहरहाल तो बाकी ये है कि आज दिन भर हमें यही करना है, गुफ्तगू करनी है। तो मैं अपनी एनर्जी फिर अगले सेशंस के लिए बचा के रख रहा हूँ। बहुत शुक्रिया। बहुत शुक्रिया वसत साहब। और मैं आपको बताता चलूं कि बिलड़े जी में मलका पीरजादों की 2 किताबें शाया हो चुकी हैं। मीरा बहुत बड़ी नसरी नज़्म की शायरा हैं जिनकी अभी बुक तो नहीं है, लेकिन नसरी नज़्म की वो पायनियर शायरात में शामिल हैं। इसके अलावा सिंधु पीरजादो है जो ना सिर्फ सिंधी में बल्कि उर्दू में शायरी करती है। उर्दू अदब में वो मास्टर्स है और उसकी काफ़ी किताबें शाया हो चुकी हैं। और जैसे बाक ने कहा कि शायरात तो सब हैं, आज मुशायरे में आप बिलड़े जी की ख़वातीन की शायरी भी सुनेंगे। हाणे मां पंहिंजी की नोट स्पीकर नूरुल हुदा शाह साहिबा खे दावत ॾींदुसि त उहा अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। नूरुल हुदा शाह जी अहमियत इन करे बि आहे त कराची आर्ट्स काउंसिल गुज़िरियल 3 सालनि खां वठी अनवर पीरज़ादे ते प्रोग्राम कंदी आहे ऐं असां इहो ई था चाहियूं त इदारा जेके आहिनि उहे बि ऑन कनि। सिर्फ़ु असां प्रोग्राम न कयूं, असां त प्रोग्राम कंदा रहंदासीं पर इदारा बि पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि। सो इन लिहाज़ खां आर्ट्स काउंसिल ऑफ कराची जेका आहे उहा गुज़िरियल 3 सालनि खां अनवर पीरज़ादे ते प्रोग्राम कंदी आहे ऐं उनजो क्रेडिट बि नूरुल हुदा शाह ॾे थो वञे। मेहरबानी अमर अमर के सिर्फ महताब की मेहरबानी वजन खपे। जैं अमर से वायदो कयो त नूर खे वठी ईंदसि। अमर तो हूँ भी मूंखे भी प्यारो है, उन सां को काफ़ी ताल्लुक़ हलंदो अचे सभिनी पीरज़ादनि सां, सभिनी पीरज़ादनि सां। सो पर ज़ाहिर है महताब के इनकार करण मुंहिंजे लाइ नामुमकिनात मां हो। तोखे हलणो आहे, हाज़िर हलूं था। अमर के टारींदी आयसि, ॿी का ॻाल्हि न आहे। डिघा पंध जेके आहिनि से थकाइनि था। पाण वञिबो, पोइ कीअं रहिबो, पोइ कीअं वापसि मोटिबो। अमर पीरज़ादे जो जेसि ताईं आर्ट्स काउंसिल में जेकॾहिं अमर पीरज़ादे ते प्रोग्राम्स थिया आहिनि, इन जो क्रेडिट कंहिंखे बि नथो वञे। इहो आर्ट्स काउंसिल जो फ़र्ज़ु हो, उनखे अनवर पीरज़ादे ते पंहिंजा जेके प्रोग्राम्स आहिनि उन लाइ स्पेस ॾियणु खपे। उन ॾिनो ऐं प्रोग्राम्स जीअं थियनि था।
छो मूंखे यादि आहे वॾे साल पहिरीं मूंखे इहो यादि न आहे त उन खां पोइ ई प्रोग्राम्स हिते वारा थियणु शुरू थिया आहिनि या पहिरीं थींदा हुआ। पर अमर खे मूं हिकिड़े ॾींहुं आर्ट्स काउंसिल में बीठा हुआसीं त मूं अमर खे चयो त सिंध जे नए नस्ल खे ख़बर हुअणु खपे त अनवर पीरज़ादो केरु आहे, हुन जो कमु छा आहे, ऐं न सिर्फ़ु हिन ॻोठ में पर हर जाइ ते उहो सिंधी नौजवान जेको असांखे मुख़्तलिफ़ फेस्टिवल्स में मेड़नि में नज़र थो अचे उन खे बि ख़बर हुअणु घुरिजे। उहो जेको सोशल मीडिया ते वेठल आहे उन खे बि ख़बर हुअणु घुरिजे। छो ख़बर हुअणु घुरिजे? अनवर पीरज़ादो महज़ को जीअं तव्हां ॿुधी बि चुका आहियो ऐं तव्हां त हूअं ई जेके हिते वेठल आहियो उन्हनि खे सॼी ख़बर आहे। अनवर पीरज़ादो सिर्फ़ु को शाइर न आहे, शाइर कई ई आहिनि सिंध में, हुन खां पहिरीं बि ईंदा रहिया आहिनि, हुन खां वधीक सीनियर शाइर बि रहिया, पोइ बि ईंदा रहिया आहिनि। दानिश्वरी बि बहरहाल हलंदी थी अचे सिंध जे हिसे में, ऐं असां वटि हुन खां पहिरीं बि दानिश्वर रहिया आहिनि, हुन खां पोइ बि दानिश्वर जो हिकिड़ो एॾी जामी ते वेठल आहे ऐं अहिड़ी का तंगी कान नज़र असांखे आई आहे। असुल शइ छा आहे अनवर पीरज़ादे जी? असुल जेका सुञाणप आहे, ॾिसो अमर खे इहा ॻाल्हि चई चुकी आहियां पहिरीं बि त कंहिं बि वॾे शाइर खे भिटाई बड़ जी छांव जियां सॼी सिंध ते छायल आहे, सॼी सिंध जे अदब ते, सॼी सिंध जी धरतीअ ते, सिंध जे माण्हूअ ते छायल आहे। भिटाईअ जा हाफ़िज़ लातादाद रहिया आहिनि, हर दौर में रहिया आहिनि, संदसि दौर खां वठी। भिटाईअ जी तशरीह करण वारा अॼु बि आहिनि, कल्ह बि हुया ऐं ईंदड़ वक़्त में बि रहंदा। भिटाईअ जी असुल तशरीह जेका आहे, भिटाई चवे छा थो, को बि वॾो शाइर चवे छा थो, उहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे। हीउ हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे जेको अनवर पीरज़ादो खणी आयो त उन ॿोलीअ जा ॻाल्हाईंदड़, उहा धरती, उन धरतीअ ते रहंदड़ माण्हू ऐं पंहिंजे हेॾे वॾे शाइर जे शाइरीअ खे ॿियूं कहिड़ियूं मानाऊं ॾेई सघनि था। इहो तमामु वॾो कमु। जदीद दौर में भिटाईअ खे, ऐं आउं सम्झां थी कंहिं बि शाइर जी तशरीह ऐं उहे हुअणु खपे जीअं हुन कई आहे, पर उन खां वधीक असांजो जामी ते वेठल आहे उहो बि इहो कमु ईअं करे थो त भिटाईअ जे उन वॾे शाइर जे शाइरीअ खे, उन जे सोच खे, उन जे ख़्याल खे पंहिंजी धरती, नए दौर, नए वक़्तु, नवनि ॾुखनि सूरनि, नवनि मसइलनि सां उनखे ॻंढे उनखे उन धरतीअ जे मुताबिक़ माना ॾेई सघिजे। अनवर पीरज़ादे ने जी शुरूआति कई हुई। उन दौर में जॾहिं अनवर पीरज़ादे ने जी शुरूआति कई हुई त उन सोच सां खां इख़्तिलाफ़ करण वारा इलाही माण्हू हुआ। उन इख़्तिलाफ़ जे साम्हूं बि रहण, पंहिंजी सोच खे अॻियां खणी अचणु, भिटाईअ जे शाइरीअ खे जदीद मानाऊं ॾियणु, नए उन दौर जे जंहिं दौर में अनवर पीरज़ादो मौजूदु हुयो उन दौर में, उन दौर मुताबिक़ भिटाईअ जी शाइरीअ जी तशरीह करणु ऐं उनखे मानाऊं ॾियणु, ऐं उन तसव्वुफ़ जेको भिटाईअ जो बुनियादु आहे उन तसव्वुफ़ खे इनक़िलाब जो रंग ॾियणु, उन तसव्वुफ़ खे मज़ाहिमत, जदीद मज़ाहिमत जो रंग ॾियणु, इहो हिकिड़ो तमामु नओं कमु हो। मूं अनवर पीरज़ादे खे इन्हनि मानाउनि सां सुञातो। जॾहिं हुन इहे मानाऊं ॾिनियूं बि उन दौर में मूं अञा लिखणु शुरू कयो हो। ऐं जॾहिं तव्हां लिखणु पढ़णु शुरू था करियो पंहिंजी ॿोलीअ जे अदब खे त तव्हां वटि जेकॾहिं ॿियूं मुख़्तलिफ़ मानाऊं, जेके मानाऊं तव्हां पुठियां खां खणियो पिया अचो ऐं ॿियूं
मुख़्तलिफ़ मानाऊं जॾहिं साम्हूं अचनि थियूं त पहिरीं थिए छा थो त तव्हांजी पंहिंजी धरती, पंहिंजी क़ौम, पंहिंजी ॿोलीअ सां नओं तारुफ़ थिए थो। तव्हां हिकिड़े नए नज़र सां हुनखे ॾिसणु शुरू करियो था। अनवर पीरज़ादे ते हींअर घणो कुझु ॻाल्हायो वियो। मुंहिंजी सिर्फ़ु हिकिड़ी मुलाक़ात हुई। पीसी में हिकिड़ो प्रोग्राम हो शाह साईं जी शाइरीअ ते, ऐं घणा साल थिया हिनखे। हाणे शाह साईं जी शाइरी ते आउं सम्झां थी इहा 20-25 साल 28 साल पुराणी ॻाल्हि हूंदी। हाणे शाह साईं जी शाइरीअ ते ॻाल्हाइणो आहे ऐं हुते अनवर पीरज़ादो वेठल हूंदो। मुंहिंजे लाइ वॾो चैलेंज थी पियो। ऐं आम तरह सां मूंखे हर दौर में ऑडियंस सां ईअं साम्हूं डायरेक्ट इंटरेक्शन जेको आहे उहो मज़ो ॾींदो आहे। इहो मुंहिंजो पहिरियों अहिड़ो प्रोग्राम हो। अनवर पीरज़ादे जे ख़ौफ़ में मूंखे पेपर लिखणो पइजी वियो ऐं मूं उहो पेपर उते पढ़ियो ऐं मुंहिंजे लाइ अञा वधीक ख़ुशी जी ॻाल्हि जेका हुई, अमर बि हिकिड़ो दफ़ा इहा ॻाल्हि कोट कई त बाबा ईअं चयो। मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि हुई त जॾहिं आउं पंहिंजो पेपर पढ़ी वापसि कुर्सीअ ते अची वेठसि त मूंखे अनवर पीरज़ादे चयो त हीउ मेड़ो सॼो तव्हां लुटे विया, हाणे असीं छा ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजे लाइ वॾो ऑनर, छो त आउं हुनखे मञी चुकी हुअसि, मुंहिंजी सोच खे ऐं हुनजो जेको किरदारु हुयो। अनवर पीरज़ादे ॾिसो, अहिड़ा अनवर पीरज़ादो हुजे या अहिड़ा माण्हू जेके असांजो सरमायो आहिनि, उहे असां वटि आया बि आहिनि, लंघे बि विया आहिनि, उन्हनि वॾा वॾा कम बि कया आहिनि। पर सच पुछो त नाला खणण खां सवाइ आउं चवंदसि त कईं जे औलाद खां जो रोल उन में को बि न आहे। कई उहो ई घाटे बड़े जे छांव हेठि गुमनाम शख़्सियतूं छॾे विया आहिनि ऐं उहे पंहिंजी तरह सां उन्हनि खे ख़बर ई न आहे त असांजनि माइटनि छा कयो, ऐं जॾहिं उन्हनि जे कम में हथ थो विझिजे त अहिड़ा बि आहिनि। इहे ई वॾियुनि शख़्सियतुनि जो उहो बि औलाद आहे जंहिंजो असां इहो सुवालु ॿुधो त इन जी पेमेंट कंहिंखे थींदी ऐं कीअं थींदी। हिकु वॾी बदनसीबी आहे असांजी। महताब सां कल्ह खां वठी हिन मौज़ूअ ते ॻाल्हियूं पियूं थियनि त इहा ॻाल्हि असां महताब ख़ासि करे इहा कई पई त अनवर पीरज़ादो हुजे, डॉक्टर नबी बख्श बलोच हुजे, असांजे जेके बि सिराज हुजे, जेके बि असांजा वॾा नाला, इमदाद हुसैनी हुजे, सभु जेके गुज़रिया आहिनि जिन पंहिंजो वॾो रोल प्ले कयो आहे, दरअसल उन जे औलाद खे न एफर्ट करणु खपे। हुकूमत जो कमु आहे इहो, कल्चर मिनिस्ट्री जो इहो कमु आहे त हू इन्हनि जो इंतज़ाम करे हर जाइ ते। ऐं असां त ख़ैर महताब जो इहो आइडिया हो, मूं चयोमांसि बिल्कुलु ईअं थियणु खपे त पाण जॾहिं तव्हां वांदा थींदासीं, कराची हलंदासीं त अहिड़ी हिकिड़ी मीटिंग कल्चर वारनि सां, उनजे मिनिस्टर सां कंदासीं ऐं लिस्ट अॻियां रखंदासीं त बाबा ही माण्हू आहिनि, ही तव्हांजो कमु आहे। हिन ॻोठ में, अच्छा ॻोठ छो पई चवां, मुंहिंजी ज़बान ते अञा लहर जी चढ़े कोन थो, इन करे आउं ॻोठ पई चवां। मूंखे डप आहे त आउं ग़लति न चई वञा। मूं पीरज़ादनि जे करे इहो नालो इन ॻोठ जो सिखियो आहे। हिन ॻोठ में ही जेको असां कल्चर वारनि सां ॻाल्हायूं, कल्चर वारा करनि, कराची में कनि, हैदराबाद में कनि, जिते वणेनि कनि, पर असल ॻाल्हि जेका आहे न, ही कमु जेको आहे तव्हां जेको ही जवान पीरज़ादा ऐं नौजवान पीरज़ादा ऐं पीरज़ादियूं, ही जेको तव्हां कमु पिया करियो न हिन ॻोठ में, असुलु कमु ही आहे। ॻोठनि जे न रुॻो ही ॻोठनि जे माण्हुनि खे उन्हनि में असां सभिनी जो उन्हनि में कही वञणु,
उते पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करणु वॾनि वॾनि शख़्सियतुनि ते, चाहे उहो ॻोठु हुनजो हुजे या न हुजे अबाणो, पर वॾनि शख़्सियतुनि ते उते ॻाल्हाइणु, उन्हनि जो तारुफ़ ॾियणु, नए नस्ल खे ॿुधाइणु त जंहिं छांव जे हेठि तव्हां वेठल आहियो, उन छांव जो उनवान छा आहे, उन छांव जी गहराई छा आहे, ऐं तव्हां पंहिंजे नसीब ते कीअं मान करियो त तव्हां उन्हनि मंझां आहियो। इहा वॾी ॻाल्हि आहे। राति सोचियमि पिए, मुंहिंजे हीअ अजीब पीरज़ादा आहिनि, को पीरी मुरीदीअ जो हिते को मेड़ा को कनि हा त को मज़ो अचे हा। ही वाहिद पीरज़ादा आहिनि सिंध में जेके पीरी मुरीदी कोन था कनि। इन जो क्रेडिट इहो हींअर ॻाल्हायो वियो ऐं तमामु सुठो ॻाल्हायो वियो। इहो इन जो क्रेडिट अनवर पीरज़ादे खे वञे थो। पीरज़ादा नालो, पीरज़ादा कास्ट, उन खे दानिशवरीअ में बदिलाइणु, उन खे सुजाॻीअ में बदिलाइणु, त सिंध हिन वक़्तु ज़ात पात ऐं क़बाइली उन सॼी सुञाणप जेका क़बाइली नाला आहिनि, क़बाइली सिस्टम आहे, ऐं ज़ात पात में हीअं अञा वधीक फाथल आहे। उन में इन ज़ात जी कास्ट जी सुञाणप रखणु ऐं उन में सुजाॻी जी ॻाल्हि करणु, उन में औरत जी जेका सुजाॻी आहे उन ते मान करणु, उन जो किरदारु आहे। असीं त ॾिसूं पिया, कराची में ॾिसंदा आहियूं, सुहिणियूं सुहिणियूं पीरज़ादियूं हर जाइ ते मौजूदु हूंदियूं आहिनि। इहा बि ख़बर आहे त हिननि मां केरु केरु लिखे थी, कंहिंजा किताब अची चुका आहिनि, केरु केरु टेलीविज़न जी स्क्रीन ते प्रोग्राम करे थी, केरु केरु कीअं ॻाल्हाए थी, सभु ॾिसंदा रहूं था। इन ई सुञाणप खे जीअं ॾिसो तव्हां, शाह साईं सैयद हुअण जी सुञाणप खे छा त नओं रंग ॾिनो आहे। जे हिन धरतीअ जे माण्हुनि जे, माण्हू जेको धरतीअ मां फुटी निकिरे थो, उहो माण्हू जेको कांडेरे जियां सरनि जियां इन धरतीअ जे पहाड़नि मां फुटी निकिरे थो, सोकेड़े में फुटे थो, पाणीअ मां फुटे थो, उन माण्हूअ जी नूरीअ खे असीं ॾिसूं था। नूरीअ जो जेका सुञाणप, नूरीअ जो जेको तारुफ़ शाह साईं ॾिए थो, कोजी कारी मूर न मोचारी, खिखीअ हाणियां खारियूं खणियो रस्तनि ते वेठल, उन जे अॻियां ॼाम तमाचीअ जो नूरी किंग मेकर तौरु शाह साईं असांखे ॾेखारे थो। चवे थो पंहिंजी शाइरीअ में, इहा पंहिंजी कास्ट खे, पंहिंजी ज़ात खे इस्तेमालु थो करे त सैयद ई थो चवे, सैयद हीअं थो सोचे। इन वॾी माना आहे। सिर्फ़ु इहा ॻाल्हि न आहे त छो त सभु पाण सैयद आहे, इन करे हुन इहो सैयद लफ़्ज़ लॻायो आहे। ॿुधाए थो सैयद हीअं थो सोचे, सैयद खट ते वेही ॿिए खे पट ते नथो विहारे, सैयद पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि में जज़्ब थिए थो, उन्हनि जो हिसो बणिजे थो, सैयद ईअं सोचे थो। सो तव्हांजी जेका हीअ सुञाणप आहे, उहा ॾिसो, असीं जेके जिते किथे पीरनि फ़क़ीरनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइण लाइ बीहो रहूं, तव्हांजे पीरज़ादा हुअण जी साराह करण ते मजबूर आहियूं, छो त अनवर पीरज़ादो तव्हांखे उहो सभु कुझु ॾेई विया। इन रवायत खे हिते इहो प्रोग्राम थींदो रहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। असां त ॿी ॻाल्हि था करियूं, पर इन रवायत खे खणी सिंध में ॿियनि ॻोठनि में इन जो मिसाल क़ाइमु थियणु खपे। ख़ुदि असांजो बि हिकिड़ो ॻोठु आहे जंहिंमां कई शाइर अदीब थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जा वॾा नाला बि आहिनि, पर अॼु मूंखे हिते ख़्यालु पिया आयो, लाइब्रेरी बि खोलीनि पिया, पर मूंखे हींअर ख़्यालु पिया आयो त हुते अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम नथो थिए। इन करे
हिते साम्हूं स्टेज ते वेठे हुन ॻोठ जे माण्हुनि ऐं हिन ॻोठ जे माण्हुनि जे चहिरनि जो फ़र्क़ु मूं हितां वेठे ॾिठो। इहो फ़र्क़ु आहे। सुहिणा त आहियो सभई, पर तव्हांजे एक्सप्रेशन जी ॻाल्हि थी करियां। इहा ॻाल्हि जेका मसरूर हींअर कई, ॾिसो अनवर पीर जे त तमामु वॾा कम कया आहिनि। ऐं सम्झां थी त मुंहिंजे वस में उहे कम न आहिनि। वस पुॼे त आउं बि गिटियूं गेड़ घुमां, सिंध जो चपो चपो ॾिसां। पर महताब खे ॿुधायां, मूं त कॾहिं मोहन जो दड़ो बि न ॾिठो आहे, मूंखे उहो त ॾेखार पहिरीं। पर तव्हां जेतिरो बि कमु करियो था, जे तव्हां जेको ही कमु करियो पिया, इहो कमु बि मिसाल हिकिड़ी तव्हांजे ईंदड़ नस्लनि में इन जो मिसाल ईंदो। ऐं पहिरीं बि अमर जे प्रोग्राम में इहा ॻाल्हि चई चुकी आहियां। वॾो कमाल जेको आहे, वॾो कमाल हुजूम करणु आहे। उन हुजूम में उन माण्हूअ जो मौजूदु हुअणु ऐं उनखे मान ॾियणु वॾो कमाल आहे, जेको कई नस्ल ठाहे वेंदो। हिकिड़ो माण्हू कई नस्ल ठाहे थो वञे। असां वटि उहो हिकिड़ो माण्हू जेको आहे, माण्हू आहिनि, हुजूम आहे, ॻाल्हियूं आहिनि, आवाज़ आहिनि, पर उहो हिकिड़ो माण्हू जेको नस्ल ठाहे वञे। जेको नस्ल ठाहींदो उहो क़ौम बि ठाहींदो, छो त उहा नस्ल मल्टीप्लाए थिए थी पंहिंजे क़ौम में, ऐं उहो उन्हनि माण्हुनि जे हथां क़ौम ठहे थी। सो असांखे जेतिरो बि असां फ़ख़्रु करियूं। मूंखां पुछो हींअर जॾहिं हिन मुंहिंजी ॻाल्हि कई त वसत मूंखां पुछियो, आप उस लड़की से मिली हैं? त मूं चयोमांसि त अहिड़ियूं 2 छोकिरियूं आहिनि जेके मूंसां मिलियूं आहिनि, जिन जा इहे नाला आहिनि। ऐं जंहिं नतीजे ते आउं पहुती आहियां, पंहिंजी ॻाल्हि ख़तमु करण खां पहिरीं अव्हांजे ई हवाले सां इहा ॻाल्हि कंदसि, हुन में रिपीट कंदसि शायदि। त जंहिं नतीजे ते आउं पहुतल आहियां समाज जे हवाले सां, उहो समाज जंहिंखे अनवर पीरज़ादे ठाहिण ते चाहियो, जंहिंजो ख़्वाबु ॾिठो, त बुनियाद में जेको किरदारु रखियलु आहे समाज में, जेको समाज खे बिगाड़े, असांजे समाज बिगाड़े बि पियो, ठाहे बि पियो ऐं ठाहे सघे थो, समाजी तरह सां उहो आहे भाउ जो किरदारु। भाउ रस्तनि जे रुकावट बणिजे। हाणे त ख़ुशनसीब आहे, तव्हां कहिड़ा भाउ मिलिया आहिनि जिन अव्हांजा रस्ता ठाहिया आहिनि। सो अहिड़ा कई वाक़िया पोइ वरी साम्हूं ईंदा आहिनि। ईअं तव्हां वेठल आहियो, सो हीअ ॻाल्हि मसरूर कई, तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां थी। ऐं मूं जॾहिं जंगल लिखियो हो, उनजे कोई 2-3 सालनि खां पोइ आउं कराची में पंहिंजी हिकिड़ी दोस्त सां मिलणु वियसि। उनजी माउ उनखे चयो त हुन पाड़े में जेका रहे थी छोकिरी, उनखे सॾु कयो। उन ज़माने में माण्हुनि खे हैरत थींदी हुई, ऐं केरु आहियां, औरत आहियां, मर्द आहियां, छोकिरो आहियां, छोकिरी आहियां, माण्हू मिलंदा हुआ ऐं उहा हैरत ॾिसंदी हुअसि। मूं ईअं ई सोचियो, अहिड़ो की का छोकिरी आहे। हिकिड़ी छोकिरी आई, उन जे कच्छ में 7-8-9 महीननि जी नंढड़ी धीअ हुई। पहिरीं त मूंखे ॾिसंदी रही, पोइ मूंखे चई, तव्हां ख़बर आहे मुंहिंजी धीअ जो नालो छा आहे? मूं न। चई, हिन जो नालो नूरुल हुदा शाह आहे। ऐं ॾाढी बि थी वियसि त शाह बि लॻाए छॾियो। मूंखे ॿुधाई, तव्हां सिंध जे फलाणे ख़ानदान मां आहियो। असांजे ख़ानदान में पुठियां असांजूं पुफियूं, उन्हनि जूं वॾियूं, मुंहिंजूं भेणूं, कंहिंजी बि शादी थियल न आहे, कंहिं बि हवेलियुनि खां ॿाहिरि क़दम नाहे रखियो। जॾहिं तव्हांजो ड्रामो हलियो त मुंहिंजो नंढो भाउ कराची में पढ़ंदो हो, उन घर आयो भाउरनि खे ऐं बाबा खे चयईं त पंहिंजनि धीअरुनि खे आज़ादी ॾियो। पंहिंजी धीअरुनि खे पढ़ायो, उन्हनि खे उन्हनि जी ज़िंदगी जीअण ॾियो, जंहिं ते उनखे काफ़ी दड़का मिलिया ऐं मुखालफ़त थी।
ख़ामोशी सां वापसि वियो, वरी ॿिए चकर में आयो। चयईं आउं सभिनी खां नंढी आहियां, मूंखे अकेले में वेही चयईं, तुंहिंजी दिलि चाहे थी त तुंहिंजी ज़िंदगी हुजे, तूं हिन हवेली खां ॿाहिरि निकिरी तुंहिंजी का पंहिंजी मर्ज़ी का ख़्वाहिश हुजे। मूं चयो हा। चई मूंसां हल। तव्हां सोचियो, हुन मूंखे ॿुधायो त राति जी उंधाए में, तव्हां इहे ॻाल्हियूं त ॿुधियूं आहिनि न, महबूब राति जी उंधाए में वठी थो वञे, उहो भाउ नंढो भाउ राति जी उंधाए में सॼी घर खां लिकाए मूंखे आणे जीप में विहारियईं। जॾहिं जीप स्टार्ट थी, मूं कॾहिं गाॾीअ में आउं वेठी न हुयसि, जॾहिं जीप स्टार्ट थी त आउं घबराइजी वियसि। मूंखे चई कुझु कोन थींदो, हीअ गाॾी आहे, पाण हलंदासीं। असीं कराची पहुतासीं, ॿुधाईं त मुंहिंजो मासात हुन सां हुनजो ॻाल्हाइलु हो, उहो निकाह जो अरेंजमेंट करे वेठो हो। कराची पहुचंदे ई मुंहिंजो निकाह मुंहिंजे मासात सां थियो। ऐं मूंखे आज़ादु ज़िंदगीअ जी शुरूआति कई। ही मुंहिंजी धीअ ॼाई आहे, हिन जो नालो मूंखे रखियो। वाक़िया ॻाल्हियूं, असांजा कम कॾहिं कॾहिं अहिड़ो बुनियादु विझी वेंदा आहिनि, जहिड़े समाज जो, जहिड़े बुनियाद जो अनवर पीरज़ादे जहिड़ा माण्हू ख़्वाब ॾिसंदा आहिनि। ऐं पंहिंजी ॻाल्हि ख़तमु करण खां पहिरीं इहा ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, असां जेकॾहिं कुझु कमु कयो आहे, मूं जेकॾहिं कुझु कमु कयो आहे, त मूंखां पहिरीं अचण वारनि अनवर पीरज़ादे जहिड़नि माण्हुनि उहो ॿिज पोखियो आहे, जंहिंजो फ़सुलु मूं ॾुणियो आहे। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी। ऐं नूरुल हुदा शाह साहिबा जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। असांजो वक़्तु हाणे थोरो आउट थी वियो आहे, पर असां मैडम महताब अकबर राशिदीअ खे ज़रूरु ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ असां पंहिंजे सेशन्स जी तरफ़ वधंदासीं। सो अव्हांजे भरपूर ताड़ियुनि में मैडम महताब अकबर राशिदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अमर मूंखे वार्निंग ॾिनी त थोरो ॻाल्हाइजांइ, ऐं वाक़ई थोरो ॻाल्हाईंदुसि, छो त हिते जेतिरो ॻाल्हायो वियो आहे अनवर पीरज़ादे साहिब जे लाइ, उहो असांजे लाइ बि हिकिड़ी नई ॻाल्हि, अखियूं खोलण जे लाइ, सोच जे लाइ, तसवुर खे अॻिते करण जे लाइ। ऐं हिते जेको नओं नस्ल आहे, चाहे हुन में नंढड़ियूं ॿारड़ियूं आहिनि, मां ॿारड़नि खे ईंदे वेंदे पई ॾिसां। मां अमर खे चयो त मुंहिंजो हिननि खे ॿाहिरि न कढिजो, भली ईंदा वञनि, वेंदा वञनि, खाईंदा वञनि, पर इहे जॾहिं वॾा थींदा त हुननि खे यादि ईंदो त हू कंहिं अहिड़ी जाइ ते वेठा, जंहिं हिन लाइ छा पे ॻाल्हायूं, पर ॾाढा माण्हू हुया, इलाही मायूं वेठियूं हुयूं, ऐं माइक ते पे ॻाल्हायूं। जॾहिं इहे वॾा थींदा त अलाए माइक हूंदो न हूंदो, अलाए छा हूंदो। सो चवण जो मतिलबु इहो आहे त हीअ जेका गॾिजाणी आहे, अनवर पीरज़ादे जी यादि में त आहे ई आहे, पर असां जहिड़नि माण्हुनि जे लाइ बि दिमाग़ खे, ज़हन खे रोशन करण जो हिकिड़ो मौक़ो थो मिले पियो। मां वसतुल्ला साहिब खां पुछियो पिए त तव्हां अनवर सां कॾहिं मिलियो, त हुन चयो मूंखे मिलण जो मौक़ो न मिलियो। मां ख़ुशकिस्मत आहियां जो मूंखे हुन सां मिलण जो मौक़ो मिलियो, बार बार मिलियो, मुख़्तलिफ़ हवालनि सां मिलियो। ऐं सभिनी खां पहिरीं जेको मूंखे यादि थो अचे, जॾहिं मां सेक्रेटरी कल्चर थियसि त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कॉन्फ्रेंस थींदी हुई, जंहिंमें अदा हमीद सिंधी उनखे हिकिड़ो कमु ॾिनल हूंदो हो त शाह जो कोई बि हिकिड़ो सुर खणी ऐं तव्हां सभिनी अदीबनि खे चओ त उन ते लिखनि, हिकिड़े सुर ते। पोइ थींदो इहो हो त उन ते 15 माण्हुनि लिखियो, 100 माण्हुनि लिखियो, मकाला खणी ईंदा हुआ, पोइ सभु पढ़िबा। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन में वर्जाउ घणो हूंदो हो। तव्हां हिकिड़े सुर ते केतिरी नई ॻाल्हि कंदो, वर्जाउ हूंदो, पर हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो
सोच जो तरीक़ो हो, हिकिड़ो पंहिंजी परसेप्शन हूंदी हुई, सभु कुझु हूंदो हो, ऐं उनखे पोइ वरी ॿिए दफ़े किताबी सूरत में अॻियां आणो हो। मां उनखे बदिलायो, माण्हू ॾाढा मूं ते कावड़िया। मां उनखे कीअं बदिलायो, मां कंहिंखे न मना कयो, सुर बि ॾिनोसीं ऐं चयोसीं बाबा हिन ते तव्हां लिखो। पर जेका कॉन्फ्रेंस हुई उन में मां 4 या 5 चूंड माण्हू कढिया ऐं उन्हनि खे मां शाह साहब जे हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ूआत ॾिना ऐं इहो चयो वियो त हीउ मक़ालो पढ़िबो ऐं उन खां पोइ जेके साम्हूं सामईन आहिनि, नाज़रीन आहिनि, जे मौजूदु आहिनि हाज़रीन, उहे उन्हनि खां उन ते सवाल जवाब कनि। ऐं उन में डॉक्टर नबी बख्श बलोच हुयो, यानी इन पाए जा मां 4-5 माण्हू ॻोल्हिया, जंहिंमें अनवर पीज़ादो बि हुयो। एतिरी वाक़फ़ियत मुंहिंजी कोन हुई अनवर सां, पर मूंखे जॾहिं मां उन्हनि जा आर्टिकल्स पढ़ंदी हुयसि, जंग इन में, डॉन में, स्टार में, ॿियनि पेपर्स में, त हुनजो लिखणी ऐं हुनजो ख़्यालु इज़हार तव्हांजे ज़हन खे छुहंदो, उन में नवाण महसूसु थींदी। ऐं जॾहिं हू शाह साईंअ जो ज़िक्र हुजे त हुनजी सोच अलाए किथे पहुचंदी, त उनजी ॻाल्हि ॿुधणु ऐं उन ते उन खां सवाल जवाब पुछणु तमामु ज़रूरी शइ पे सम्झी मां। त उन ते उहे माण्हू जेके हर सफ़े जे मक़ालो पढ़ंदा हुया, उहे मूं ते नाराज़ थिया, हीअ कहिड़ी फज़ीलत आहे, असां हमेशह पढ़ंदा आहियूं, असांखे छो नथो मौक़ो ॾिनो वञे। मां जवाबु कोन ॾिनो, मूं चयो भई ठीकु आहे, नाराज़ थियो त थियो, पर तव्हांजो मक़ालो छपिजी ज़रूरु वेंदो। पर जंहिं नवाण जी ॻाल्हि थी कजे, कंहिं जिदत हुजे, को तव्हां रोज़मर्रा जे मामूल खां हटी कमु कयो, इहा शइ तव्हांखे अनवर पीरज़ादे में मिलंदी। नओं आइडिया हुजे, नओं ख़्यालु हुजे, नओं तसवुरु हुजे, नओं विज़न हुजे, सोचो सही, सोचो इन ॻाल्हि ते। इहा ॿिए कंहिंजे ज़हन में कोन आई, हुनजे ज़हन में त आई न। ऐं जेकॾहिं उहा शइ तव्हांजे ज़हन खे बि अपील थी करे, त यकीनन तव्हां उन ते सोचींदो ऐं नयूं वाटूं निकिरंदियूं, नयूं राहूं निकिरंदियूं। हे ॿेड़ ते चाहे तव्हां 100 माण्हू हुजो, 50 हुजो, पर उहे वेठा आहियूं जेके वाक़ई असां अनवर खे, उनजे कम खे ॿुधणु था चाहियूं। अनवर केरु हुयो, उनजी शख़्सियत कहिड़ी हुई, कहिड़ो अहिड़ो कमु करे वियो जो असां उनखे यादि कयूं। त हिते उनजी शख़्सियत जा केतिरा पहलू तव्हांजे साम्हूं अची विया। वसतुल्ला साहिबु जेकॾहिं उनखे न ॾिठो त शायदि हाणे हिन जहिड़ो माण्हू उन ते वधीक सोचींदो, वीचारींदो, गौर कंदो। इहे सभु शयूं हिकिड़ी राह थो खोलनि पियूं। मुंहिंजे लाइ अनवर जी हैसियत हिकिड़े उन माण्हूअ जी ही जेको जॾहिं बि तव्हां सां वेहे तव्हांखे कुझु न कुझु सेखारे पियो वञे, कुझु न कुझु सम्झाए पियो वञे। ऐं उनजो उहो सेखारणु सम्झाइणु ईअं अथॉरिटेटिव न हुयो, ईअं ई आहे, ईअं ई थियणु खपे। मां जीअं चवां थो इहो ई आख़िरी आहे, आख़िरी हर्फ़ आहे इहो, ईअं कोन। उहो पंहिंजी राय जो इज़हार पियो करे ऐं तव्हांखे सोचण ते आमादा पियो करे, त हीअं बि थी सघे थो, हीअं बि थी सघे पियो। तव्हां मूं खोड़ माण्हू मौजूदु हुया ओॾी महिल जेॾी महिल हिते हिकिड़ी कैसेट प्ले थी, जंहिंमें हू सचल शाह ऐं सामीअ ते पियो ॻाल्हाए। मां हैरान थी वियुसि, मां इहा तक़रीर कोन ॿुधी। मां हुनजो नुक़्ते नज़र ॿुधी, मां हैरान थी वियसि त हिन शाइरीअ में, शाह जी शाइरीअ मूं कहिड़ा पासा घुरिया, सचल खे कीअं थो एक्सप्लेन करे, सामीअ जे बेत में हुन कहिड़ा नुक़्ता कढिया आहिनि। त मां हुनखे अमर खे चयो त महिरबानी करे इहा तक़रीर मूंखे मोकिल, मां हिनखे ॿुधणु थी चाहियां। असांजे लाइ उहे सोच जा नवां रस्ता थो खोले पियो। ऐं अलाए 2004 में त कयल तक़रीर आहे, अॼु असां 2025 में मुंहिंजो ज़हन थो चए मां हुनखे ॿीहर ॿुधां। किथे असां घुसी था वञूं, किथे असां पाण खे भटकाए था वञूं। असां इन्हनि शयुनि ते गौर नथा कयूं पिया। असां छो नथा गौर कयूं?
सिंधी क़ौम जे लाइ असां सभु मुआ था वञूं चवण में, सिंधी सिंध सिंध ॿोली ॿोली ॿोली। हा भई बिल्कुलु अखियुनि ते, पर छा जेके कराचीअ में सिंधी रहनि था अक्सरियत, उन्हनि जे घरनि में वञी ॾिसो, उन्हनि जा ॿार तव्हांजी ॿोली ॻाल्हाइनि था? उहे अंग्रेज़ थी विया आहिनि सभु, असांखे अंग्रेज़ी था सेखारनि। उन्हनि जे स्कूलनि में चयो थो वञे, उन्हनि जे माइटनि खे घुराए त ॿारनि सां तव्हां सिंधी न ॻाल्हायो, उर्दू में बात करें जी, बच्चा उर्दू सीखे। हाँ भई, अच्छा अच्छा ठीकु आहे। ॿार त सिखी थो वञे उर्दू, उहे बि सिखंदो, अंग्रेज़ी बि सिखंदो, सिंधी न सिखंदो। मूंखे चयो वियो, मुंहिंजो ॿारु जॾहिं पढ़णु वियो, कराचीअ सां आयासीं, मुसर साहब बच्चे को मैंने दाख़िल करवाया किसी स्कूल में, नर्सरी में, तो 4 ॾींहंनि खां पोइ फ़ोन आयो हेड मिस्ट्रेस जो, द टीचर ऑफ योर चाइल्ड वॉन्ट्स टू सी यू। जो अलाए छा कयईं, कंहिंखे धकु हयईं, मुक हयईं, ॿार ॾिनई, वञी ॾिसी अचां ॿार कयो छा। वीचारो हुयो मांजड़ो माठीड़ो, पर छा कयईं। बस उते she called the teacher, वो टीचर आई, मैंने कहा जी फरमाइए। Your child doesn't speak in English. I said, my child who is in nursery class, you want him to speak in English? मैंने कहा no, how would he speak in English? That's why I have sent it to your school. Teach him. बोले तभी तो मैंने भेजा है, आप सिखाओ उसको अंग्रेजी। अब वो मेरी शक्ल देख रही है, फिर कहती है but he doesn't even speak Urdu. मैंने कहा of course, because we don't speak Urdu in our house. तो then I told her, I have been a teacher myself. मैंने कहा बच्चों में अल्लाह ने ये बड़ी खूबसूरती दी है कि वो एक वक्त में 3 से ज़्यादा ज़बानें सीख लेते हैं, बोलते हैं। प्लीज़ हैव पेशेंस। आप अपने आप को ज़रा सब्र से बैठें। ये बच्चा 1 हफ्ते में आपको उर्दू बोलता हुआ नज़र आएगा, सुनाई देगा, और अंग्रेज़ी तो आप पर डिपेंड करता है, सिखाओ। सो उसका जवाब अब मेरे पास ये है कि मेरे बच्चे शायद मुझसे ज़्यादा अंग्रेज़ी अच्छी जानते हैं, हमें करेक्ट भी करते हैं, बताते भी हैं, उर्दू भी बोल लेते हैं बहुत अच्छी, और सिंधी भी बोलते हैं, पढ़ते भी हैं। चाहे कनाडा में हो, चाहे कहीं भी बैठे हो, मेरा बच्चा सिंधी बोलता है। चवण जो मतिलबु इहो आहे त ॿोलीअ ते मरण, चवण सां मरण कोन थींदो आहे। तव्हांजा अमली क़दम जेके आहिनि ॿोलीअ खे जीआरींदा आहिनि। अमली क़दमनि जो असां वटि फुक़दान आहे। असां ॻाल्हियूं कंदा पिया आयासीं, सिंध ग्रेजुएट्स वारनि खे मां कल्ह चयो हो, चेयरपर्सन हुयसि, तॾहिं बि मुंहिंजी इहा ऑब्ज़र्वेशन हुई त तव्हांजा नंढड़ा नंढड़ा ॻोठ आहिनि, उन्हनि नंढड़नि ॻोठनि ते बि स्टोर जो नालो उर्दूअ में लिखियो पियो हूंदो। तव्हां मूं कंहिंखे होश आहे त तव्हां उन दुकान वारे खे चओ त ॿेली हिते तोखे कहिड़ो उर्दू वारो ख़रीद करण वारो आहे जंहिंजो नालो तूं उर्दूअ में थो लिखे, तूं पर नालो सिंधीअ में लिख। पेप्सीअ वारे खे जेकॾहिं पेप्सी विकिणणी आहे त उहो उर्दूअ में छो थो लिखे, तूं उनखे चओ सिंधीअ में लिख पेप्सीअ जो नालो। इहो तव्हां इहो बि नथा करे सघो। जेकॾहिं तव्हां इहो बि नथा करे सघो त महिरबानी करे नारा हणणु बंदि कयो, ख़तमु कयो। इहो ॾेखाव जेको आहे उनखे ख़तमु कयो। अनवर पीरज़ादे में जेका सभिनी खां मज़बूत तरीन शइ हुई उहा अमलियत पसंदी हुई। अमल कयो, पहिरीं पाण कयो, पोइ तव्हां ॿियनि खे चओ त हीअ करणु खपे। हुन पंहिंजी औलाद खे जेका तरबियत ॾिनी आहे उहा तरबियत इहा ई आहे त ॿियनि ते न भाड़ियो, पहिरीं पाण करे ॾेखारियो, कयो। अॼु माशाअल्लाह 3 बच्चा आहिनि, उहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में
उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे, पंहिंजी हैसियत आहे ऐं हू पंहिंजो पाण खे मञराइनि पिया। माण्हू हुननि जे कढ या हुननि जे कम खे सिर्फ़ु इन करे कोन था साराहिनि त अमनवर पीरज़ादे जा ॿार आहिनि, पर हुननि में, हुननि जे शाइरीअ में, हुननि जी सोच में, हुननि जे नसर में या रिसर्च में जेका जान आहे त उहा तव्हांखे अपील कंदी, नाहे त माण्हू किताबु खणी हेॾे रखी छॾींदो। पर ज़िंदगी सिवाइ जिदोजहद जे कुझु कोन्हे। जेसिताईं तव्हां कोशिशि नथा कयो, हथ पेर कोन था हणो, न कोई तव्हांखे नोटिस कंदो, न तव्हांखे मञींदो, न तव्हांखे पंहिंजे हिन में जाइ ॾींदो। अनवर पीरज़ादे पंहिंजी ज़िंदगीअ में, जीअं वसतुल्ला साहिबु चयो त बेचैन रूह हुयो, उहो वाक़ई बेचैन रूह हुयो। ऐं उन बेचैन रूह खे जेका बेचैनी पंहिंजी ज़ात जे करे न हुई, उहा बेचैनी उनखे पंहिंजे माण्हुनि जे करे हुई, पंहिंजी क़ौम जे करे हुई, पंहिंजे ज़मीन जे करे हुई, पंहिंजे ज़मीन जे ऐं पंहिंजे सूबे जे पाणीअ जी ॻणती हुई। ॿ टे शयूं जंहिंमें अनवर पीरज़ादे असांजो तालुक़ु गहरो रहियो, उहो हिकिड़ो सफ़रु हुयो, सिंधूअ जो सफ़रु, जेको अनवर पीरज़ादो, कलीम लाशारी, बदर अबड़े जन, मां उन्हनि खे पैटर्नाइज़ कयो ऐं हुननि ओ तिब्बत मां जितां सिंधू वहणु शुरू थी आहे, उतां खां वठी हुननि ॿेड़ियुनि में इहो सफ़रु कयो ऐं अचे तव्हां हुते चेटीअ ते लथो कराचीअ में। मां उन्हनि खे हुते रिसीव करणु वई हुयसि एज़ अ सेक्रेटरी कल्चर। ऐं उते हुननि जी जेका ऑब्ज़र्वेशन हुई ऐं उन्हनि किताबु लिखियो आहे, उहा सिंधूअ जे हिन किनारे ते छा आहे ऐं सिंधूअ जे हुन किनारे ते छा आहे, हू छा ॾिसंदो आयो त सिंधू नदीअ जो दरिया जेको आहे, रुगो सिंध वारनि खे थो सरसब जो शादाब करे, या उहो तिब्बत खां वठी हेठि वहंदड़ हर नस्ल, हर ॿोली, हर इलाइक़े ऐं हर जाइ तो गुज़रंदड़ माण्हुनि खे हिकिड़ी नई ज़िंदगी ॾेई थो वञे। उहो आस पास किनारनि ते वहंदड़ किन किचिरे खे बि खणी पाण सां थो हले, त उते वहंदड़ सुठियूं शयूं जेके आहिनि उहे खणी वरी ॿियनि किनारनि ताईं थो पुॼाए। इहा तहज़ीब हूंदी आहे, इहो तमद्दुन हूंदो आहे, इहे ॿोलियूं हूंदियूं आहिनि जेके मटबियूं थियूं रहनि। का ॿोली कंहिंखां मथां ई या घटाई घटि न हूंदी आहे। हर ॿोलीअ जी ख़ूबसूरती हूंदी आहे, हुस्न हूंदो आहे, गहराई हूंदी आहे। मां पंहिंजी ॿोलीअ तो फ़िदा थींदसि, ज़रूरु चंद थींदसि, पर मां उर्दू लिटरेचर जेतिरो पढ़ियो हूंदो, शायदि उर्दूअ वारे बि न पढ़ियो हूंदो। त असां इहो करे त न पढ़ंदा, असां सिंधी आहियूं, असां उर्दू लिटरेचर छो पढ़ूं, छो न पढ़ूं? अंग्रेज़ी ख़ुशीअ ख़ुशीअ सां पढ़ंदासीं, छो त असांखे हिते अंग्रेज़ साहब असांखे ग़ुलामीअ जी जेका ज़ंजीर पाराए वियो, उहो पंहिंजी जाइ ते, पर इंग्लिश ज़बान सॼी दुनिया में ॼाती सुञाती थी वञे। हुन में जेको अदब तख़लीक़ थियो आहे उहो ग़ैर मामूली आहे। उनखे जेकॾहिं उहा ज़बान ई तव्हांखे नथी अचे, उहो अदब तव्हां कीअं पढ़ंदव? चवण जो मतिलबु इहो आहे त अनवर पीरज़ादे जी शख़्सियत खे जॾहिं तव्हां ॾिसण जी, सम्झण जी, परखण जी कोशिशि कंदव त हुन में हू मल्टाए डायमेंशनल हिकिड़ी शख़्सियत हूंदी। उन ते तव्हां हथु रखी इहो नथा चई सघो त हे रुगो इंग्लिश जो टीचर हुयो, हे रुगो सिंधी अदब सम्झंदो हो, हे रुगो शाह जो पारखू हुयो, न, हू आर्कियोलॉजिस्ट हुयो, एंथ्रोपोलॉजिस्ट हुयो। जेकॾहिं फॉरेस्ट में छॾे हूंदो त वण शायदि वण बि ॻणे ईंदो, वणनि जा नसुल बि ॿुधाईंदो, इहो बि ॿुधाईंदो त हिन ते केरु केरु पखी वेहे थो, हिन ते छो नथो वेहे। हुनजी ज़ात में हिकिड़ो तजस्सुस हुयो, इंक्विज़िटिव हुई, हीअ शइ कीअं आहे, त जीअं क़ुर पाक में आहे त तव्हां गौर छो नथा कयो, अफ़ला ततफ़क्करून, तव्हां गौर छो नथा कयो? असां चयो असांजो कहिड़ो कमु आहे गौर करण जो, ॿिया वेठा आहिनि गौर करण लाइ, पाण ई ॿुधाईंदा। ऐं अजीब ॻाल्हि आहे, मां हिकिड़ो किताबु पढ़ियो जंहिंमें स्टैटिस्टिक हुआ त चाहे तव्हांजा मुस्लमान मुल्क
अरबेपति हुजनि, खरबेपति हुजनि, बेशुमार दौलत आहे हुननि वटि, पर हिकिड़ो बि मुस्लमान मुल्क उहो नाहे जिते 100% लिटरेसी रेट हुजे। हिकिड़ो बि मुस्लमान मुल्क नाहे जिते उहो चवनि त असांजे वटि हिकिड़ो बि माण्हू अणपढ़ियल कोन्हे। 40%, 60%, 80%। त अॼु बलेड़े जी जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो चैलेंज छॾे थी वञा त तव्हां सिंध में इहो ॿुधायो हिन ॻोठ जो 100% माण्हू पढ़ियल आहे। पढ़ायो पंहिंजे ॿारनि। जॾहिं हिते चयो वियो त 95% औरतूं पढ़ियल आहिनि त उहे 95% औरतूं पंहिंजे ॿारनि खे जाहिल कोन छॾींदियूं। यादि रखियो, पढ़ियल औरत हिकिड़ी बि आहे, उहे पंहिंजे ॿार खे जाहिल कोन छॾींदा। असां उहे बि ऑफिसर ॾिठा सेक्रेटेरिएट में जेके 20 ग्रेड ते पहुतल हुया, पर हुननि जा ॿार जाहिल। सोचो हिन ॻाल्हि। पाण लाट साहब फिरनि पिया, ज़ाल उते वेठी आहे ॻोठ में, ॿार स्कूल में नथो। त हाणे असां जंहिं शइ ते ज़ोर था ॾियूं, अनवर जी शख़्सियत ते, हुनजे तसवुर ते, हुनजे ज़हन ऐं सोच जे तसवुर ते, उन में तव्हां सिर्फ़ु इहो ॾिसो ऐं इहो सोचो त हू तव्हां खां तक़ाज़ा छा थो करे। उनजी तक़ाज़ा रुॻो पंहिंजी ज़ात ताईं महदूद न आहे, उनजी तक़ाज़ा तमामु अॻिते आहे। फ्यूचर, मुस्तक़बिल। उहो मुस्तक़बिल ऐं सिंध कहिड़ी हुअणु खपे, शायदि हिते कोई सेशन आहे जंहिंमें इहो बि बहस थींदो। त हीउ जलसो उहो आहे जंहिंमें अञा ताईं अदियूं अचनि थियूं पियूं, भली 3 बजे ताईं अचनि, 5 बजे ताईं अचनि, पर जेकॾहिं असां सभु वक़्त जो बि क़दुरु कयूं त वक़्तु बि पंहिंजी हिकिड़ी का माना। अॼु पुठियो वियो वञे, हिते अॻियूं जाइ कोन्हे। त वक़्त जे शुरू कजे, वक़्त ते ख़तमु कजे हर सेशन खे, पर देरि थी चुकी आहे, डज़ंट मैटर। छो असांजो मिलणु जेको आहे, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। ॿी हिकिड़ी शइ जेका अनवर खां कराई, हुन में शमशेरुल हैदरी बि हुयो ऐं ॿिन्ही गॾिजी मां सेक्रेटरी इंफॉर्मेशन हुयसि। मां उन्हनि खे जीअं गज़ेटियर्स हूंदा आहिनि, मां उन हिसाब सां उन्हनि खे हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनो त तव्हां मूंखे हिन ज़माने में सिंध जो गज़ेटियर तयारु करे ॾियो। उन ते उन्हनि जे लाइ मां MPA हॉस्टल में हिकिड़ो कमिरो वरितमि ख़ासि। मुंहिंजो घरु तव्हां मूं कोई कोन वेंदो। शाम जो हिते मौज मेला कयो, पीओ खाओ। पीओ ते वधीक ज़ोर हुयो, खाइण ते घटि हुयो। हिते वेहो तव्हां, हैव योर ओन टाइम। कंप्यूटर वठी ॾिनमि, तव्हां इहो इस्तेमालु कयो, मूंखे हीउ कमु करे ॾियो। हुननि कमु कयो। शमशेर हैदरी साहब जी छा ॻाल्हि कजे, कहिड़े क़िस्म जो माण्हू हो, जेका इन ई हुन में तक़रीर में ॿुधाए त कंहिं माण्हूअ चयो हो हक़ मौजूद। शमशेर जे तरफ़ां जवाबु आयो नाहक मौजूद, जेको अॼु बि सही आहे। सोचो हिन ॻाल्हि ते। तव्हांजा दानिश्वर शयुनि खे कीअं था परखनि ऐं हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे जवाबु कीअं था ॾियनि, जेको सॼी सूरत हाल खे वाज़े थो करे। त तव्हां इहो सोचो त हक़ बि हमेशह मौजूदु रहियो आहे ऐं नाहक बि मौजूदु रहियो आहे। वञिणो न आहे, इहो कानून फितरत आहे, जंहिंमें ई तव्हां राह तलाश था कयो त सचाई छा आहे ऐं कूड़ छा आहे। मज़हब कहिड़ो बि हुजे, कहिड़ो मज़हब आहे जेको चवे थो त कूड़ ॻाल्हाइणु सही आहे, कहिड़ो मज़हब आहे जेको चए थो त क़त्ल करणु सही आहे, कहिड़ो मज़हब आहे जेको चए थो त ईज़ाइणु सही आहे, कहिड़ो मज़हब आहे जेको चए थो त कंहिंसां बि तव्हां फुर लुट कयो उहो सही आहे। कोई नथो चवे, पर हीअ पंहिंजे अक़ीदे, अक़ीदत ऐं सोच जी ॻाल्हि आहे त तव्हां कहिड़े तरफ़ राग़िब था थियो। ॻाल्हि सिर्फ़ु इहा आहे
त तव्हां एहतराम करणु सिखो, हिक ॿिए जी राय जो एहतराम करणु सिखो, इज़त ॾियो। बाक़ी त जंहिंखे ख़लक़ियो आहे उहो ई बहितर थो ॼाणे त हक़ ते केरु आहे, ना हक़ ते केरु आहे। ऐं मां इन ते वेही छेड़ो कयां, मुंहिंजो मज़हब सभिनी खां वॾो, मुंहिंजो फ़िरक़ो जेको आहे उहो ई सही आहे, तूं त ग़लति आहे, अचो त तोखे मारियां। असां था चऊं त भेण ज़ुल्म पियो थो थिए, इसराइली हेतिरा माण्हू मारे विया, मुस्लमान जेको मुस्लमान खे कुहे थो उनजो त हिसाबु कयो। तव्हां पंहिंजे मुल्क जा त स्टेटिस्टिक्स खणो, तव्हां ॻाल्हियूं था कयो पिया ह्यूमन राइट्स जूं, तव्हां अख़बार खोलियो, काविश सुबुह सां पहिरियों सॼो सुफ़ो तव्हांजो इन ते भरियो पियो हूंदो, केतिरियूं मायूं तव्हां मारियूं, केतिरियूं मायूं तव्हां मारियूं, छो त खरियल हुई। शर्म अचणु खपे तव्हां पंहिंजी औरतुनि खे तव्हां नंगो था, इहा गैरत आहे। इन खां वधीक बेग़ैरती कोई कोन्हे। ऐं उन खां पोइ तव्हां ॿियो सुफ़ो आख़िरी ॾिसंदव, हिते धाड़ो लॻो, हिते फुर लॻी, हिते हे थियो, हिते हे थियो, ऐं नौजवान ख़ुदकुशी कई। इहो अॼु जो तव्हांजो माशरो आहे, जंहिंजी तस्वीर अनवर पीरज़ादो अलाए कॾहिं असांखे ॾेखारे वियो आहे। ऐं जॾहिं चंड खे उहो शिकायत थो ॾे, उनखे नियापो थो ॾे, त वञी तूं भिटाईअ खे चइजांइ, ऐं चंड भिटाईअ खे चइजांइ अॼु राति बि साॻी, उहा ई साॻी राति, उहा ई साॻी कार आहे, उहा ई साॻी ऊंदा आहे, उहा ई साॻी ज़्यादती आहे। तोखे न चवां त मां कंहिंखे चवां। सो जेकॾहिं हुनजो पीरो मुर्शिद उहो ई हुयो, पीर ऐं मुर्शिद थियण लाइ सैयद थियणु ज़रूरी कोन्हे, यादि रखो। पीर ऐं मुर्शिद उहो आहे जंहिंजी शइ खे तव्हां सच सम्झी उनजी ॻाल्हि खे सम्झो, उहो ई तव्हांजो पीर ऐं मुर्शिद आहे। सो उहो इतफ़ाक़ आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सैयद थी पियो, इन करे ॿिन्ही अखियुनि ते। पर जेकॾहिं न बि हुजे हा त हुनजे लफ़्ज़ में, हुनजी सोच में एतिरी ताक़त हुई जो सभिनी खे पंहिंजो करे वठे। त असांजो त पीरो मुर्शिद आहे जंहिंखे असां अॼु बि न सम्झी सघिया आहियूं। उनजी लफ़्ज़नि जी माना, उन ज़माने जी ॿोली, उनजी वज़ाहत, तशरीह, माना आसान सिंधीअ में खोड़ किताब लिखिजी विया आहिनि। पोइ हफ़्ते असां शफ़क़त साहब जो, शफ़क़त वधो इंजीनियर, उनजी 2 वॉल्यूम्स जो असां लॉन्च कई, जंहिंमें हुन हिकिड़े बैत जी माना इंग्लिश में लिखी, पोइ सिंधीअ में उनजे वज़ाहत कई, ऐं उन खां पोइ उन सिंधी लफ़्ज़नि जी माना लिखी। त अञा माण्हू कहिड़ो मथो फाड़े, अञा छा कनि, मुहक़िक़ छा कनि, अञा नबी बख़्श बलोच छा न करे वियो आहे, मदर एल्सा छा न करे वई आहे, डॉक्टर शिमिल छा न करे वई अंग्रेज़ीअ में। ऐं इहो बि सोचण जी ॻाल्हि आहे त जेकॾहिं सोरले न इंट्रोड्यूस कराए शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे, त अॼु अलाए सम्झूंसि बि हा, अलाए न बि सम्झूं, असां में त इहो वित ई कोन्हे। सो मुबारक हुजे तव्हांखे बचनि खे जेके हर साल हे मेलो मचाइनि था। अनवर पीरज़ादो हिन जो मोहताज कोन्हे, असां हुन जा मोहताज आहियूं। त हू जेको कुझु करे वियो, असां रुॻो हुन जूं तहरीरूं पढ़ूं, हुन जूं तक़रीरूं पढ़ूं, हुन जा कॉलम्स पढ़ूं, हुन जी सोच खे पहुचूं, तॾहिं बि वॾी ॻाल्हि आहे। पर हिन नंढनि ॻोठनि में इहे इज्तिमा करणु तमामु ज़रूरी आहिनि, त उते जे माण्हुनि खे मौक़ो मिले त जामी चांडियो अचे, वसुतल्ला अचे, मोहम्मद अली पठान अचे, नूरुल हुदा शाह अचे, उन्हनि खे मौक़ो मिले त हू हुननि सां मुलाक़ात कनि, ऐं असांखे मौक़ो मिले त असां अचे तव्हां सभिनी सां मिलूं। तव्हां जूं औरतूं, हिन ख़ानदान जूं औरतूं बाहिमत औरतूं आहिनि, हुननि जी पंहिंजी सुञाणप आहे, पंहिंजी जिदोजहद आहे, पंहिंजे घर में, पंहिंजे बचनि जे लाइ, पंहिंजे ख़ानदान जे लाइ। उनखां सवाइ ख़ानदान कोन था हलनि, उनखां सवाइ बचा नथा पलिजनि। इहे औरतुनि जी जिदोजहद थी थिए पई, हिकिड़ो वक़ार आहे, डिग्निटी आहे, जंहिंसां तव्हां हलो पिया ऐं अॻिते वधो पिया।
सो लख मोहब्बतूं तव्हां सभिनी जे लाइ, अनवर साहिब जे लाइ दुआऊं आहिनि। अलाह पाक मूंखे ख़बर आहे जिते बि हूंदो सुख चैन शांती में, इन करे हूंदो जो हुनजो रूह जेको सो अहिड़ो, पर बेचैन हूंदो त मुंहिंजी सिंध अञा ताईं उहा छो न थी सघे। बेचैनी इहा, पर अलाह कंदो त इन्हनि जूं सभिनी जूं काविशूं, महिनतूं, कोशिशूं जेको बि करे विया, अमर जलील जेको लिखियो आहे, जेको शमशेर हैदरी लिखियो आहे, जेको अनवर पीरज़ादे लिखियो आहे, ऐं जेके बि असांजा सहाफ़ी अदीब दोत सिराज मेमण लिखियो आहे, असां उन्हनि खे पढ़ी 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 वॾा थिया आहियूं। मां सिंधोलॉजी में डायरेक्टर हुयसि त मां केॾी ख़ुशकिस्मत हुयसि। इब्राहिम जोयो साहिबु मूं वटि ईंदो हो, डॉक्टर नबी बख्श बलोच मूं वटि ईंदो हो, ऐं मूंखे सम्झ में न ईंदो हो त मां पाण खे कहिड़े नमूने सां हिननि जे साम्हूं पेश कयां। एॾा वॾा अदीब, शाइर, मुहक़िक़ मूं वटि था अचनि पिया। इहे रब जूं भलायूं हूंदियूं आहिनि ऐं इहे मौक़ा सभिनी खे मिलंदा बि आहिनि, पर उन मौक़े खे इस्तेमालु कोई थींदो। त मां छा करे वियुसि इहे त अलाह खे ख़बर, पर अलाह ख़्याल हिते मौजूदु आहे। मां ॾिसां पई सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि, माशाअल्लाह। सिंधोलॉजी वरी जीअरी पई थिए, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। माण्हू वरण शुरू थी विया आहिनि, हिननि आणणु शुरू कयो आहे। ऐं उन इंस्टीट्यूट खे, उन इदारे खे जो जंहिं महिल केतिरनि माण्हुनि जी महिनत आहे, डॉक्टर अलाना 20 साल उते रहियो, उहो शयूं मेड़ींदो आयो, हुन खां वठी आयो, हुन खां वठी आयो। तव्हां वटि पुराणा रिकॉर्ड पिया आहिनि, असांखे ॾियो। तव्हां वटि पुराणी शइ पई आहे, असांखे ॾियो, उहो डिस्प्ले ते। चवण जो मतिलबु इहो आहे त जेको जिते वेहे पंहिंजो फ़र्ज़ु अदा, जेतिरो करे सघे करे, नए नस्ल खे पंहिंजे तरफ़ मुतवजो कयो। नओं नस्ल असांजे लाइ लीडर आहे। असां हमेशह कुर्सियुनि ते कोन हूंदासीं, हुअण बि न खपे। मौक़ो ॾियो, ॿियनि खे राह ॾियो। जेके आहिनि माण्हू, उन्हनि खे मौक़ो ॾियो त उहे पंहिंजी ख़ुसूसियात, पंहिंजूं शयूं जेके आहिनि उन्हनि खे साबित कनि। इहे ॿारड़ियूं अॼु हिते घुमनि फिरनि थियूं पियूं, सुभाणे इहे मज़बूत औरतूं थी निकिरनि। सो तव्हांखे मुबारकूं हुजनि, ज़रार, ज़ैद ऐं अमर ऐं बाख ऐं ॿियनि जा नाला मुंहिंजे ज़ालुनि जा नथा अचनि, ऐं सभु भेनरूं जेके अदी मलका अलाए किथे आहे, उहो वेठी आहे। इन्हनि ते अॼु गुफ़्तगू थींदी। त इहे सभिनी खे मुबारकूं हुजनि त तव्हां पंहिंजे मर्दनि सां हम क़दम आहियो, ऐं तव्हांजे मर्दनि खे मुबारक हुजे त उहे तव्हांखे पाण सां गॾु वठी था हलनि। मां ख़ुशकिस्मत आहियां त मुंहिंजे बाबा मूंखे स्कूल मोकिलियो, मुंहिंजे भेनरुनि खे स्कूल मोकिलियो, ऐं मुंहिंजी वॾी भेण जॾहिं ट्रेनिंग कॉलेज मां ट्रेनिंग वठी आई त उनखे चई, बाबा हाणे तूं नौंदेरे जे स्कूल में नौकिरी कंदीअ, तूं ॿियनि छोकिरियुनि खे पढ़ाईंदीअ। अलाए केतिरा साल मुंहिंजी वॾी भेण उते छोकिरियुनि खे पढ़ाईंदी हुई। असांखे बाबा न वठी वञे हैदराबाद में त असां छा कयूं? असांजी अमड़ पंहिंजे मुड़ुस जो साथ न ॾे हा त असां छा कयूं? ईअं नथो थी सघे। कोई पंहिंजे लेखे ॼमंदे ॼाम कोन थो थिए। जेके ॼमंदे ॼाम हूंदा आहिनि उनखे मोरंदे ॾिठो आहे असां। इन करे हर औरत ऐं हर मर्द खे गॾु हलिणो आहे, ऐं जेसि ताईं तव्हां गॾु न आहियो, न तव्हांजा नस्ल बहितर थींदा, न तव्हांजूं क़ौमूं सुधरंदियूं। सदाईं ख़ुशि हुजो। अलाह कंदो हे मेलो कामयाबु थींदो। महिरबानी। मैडम मेहताब जी वॾी महिरबानी। अनवर पीरज़ादो अकेडमी तरफ़ां असां हिकिड़ो सोवेनियर मैडम मेहताब लाइ ठाहिरायो आहे, उहो हुनखे ॾियणु था चाहियूं। मां ज़रार ऐं ज़ैद खे बि चवंदुमि त स्टेज ते अचनि त असां पेश कयूं। मैडम मेहताब अकबर राजदी। रात में तो थे बैत जया सारा
अहिड़ो ई हिकिड़ो सोवेनियर असां नूरुल हुदा शाह लाइ पेश कंदासीं। उहा पहिरियों भेरो बलड़े जी आई आहे। ही आर्टिस्ट बलड़े जी जा आहिनि जिन कमु कयो आहे। हिते स्टॉल बि आहिनि जिते तव्हांखे उहो कमु नज़र ईंदो। ऐं हिते नालो आर्टिस्ट जो नालो ॿुधायो कंहिं ठाहियो? राइब शाह ही ठाहियो आहे। उन लाइ ताड़ियूं थी वञनि।